हेलो अस्सलाम वालेकुम गुड इवनिंग वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो ख़ैर ख़ैरियत सां आहियो ऐं असां शुभ भाई जो वेट करे रहिया आहियूं तव्हां बि यकीनन सोचींदा हूंदा त म्यूज़िक प्ले न थियो त बिल्कुलु इनशाला थोरी देरि में अची वेंदा ऐं ॿियो इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त कोरोना बेक़ाबू थी वियो आहे तमामु घणो ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो प्लीज़ प्लीज़ वैक्सीन्स जेको आहे लॻाराए छॾियो ऐं जंहिंजा हिकिड़ो डोज़ जंहिं लॻाराए छॾियो आहे त प्लीज़ उहो सेकेंड डोज़ जी तरफ़ बि वञनि ऐं जंहिंजा 2 डोज़ थी विया आहिनि 2 डोज़ तव्हां लॻाराए छॾिया आहिनि ऐं तव्हांखे 6 महीना थी विया आहिनि त बराए महिरबानी बूस्टर्स जी तरफ़ वञो बूस्टर्स लाज़मी लॻारायो ऐं काफ़ी हालात ख़राब थी विया आहिनि इंडोर एक्टिविटीज़ बंदि थी वियूं आहिनि माइक्रो लॉकडाउन जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं जेको असां न पिया चाहियूं इहो बि असांजी पंहिंजी ई ग़लतियूं आहिनि असां जेको आहे ख़्यालु नथा कयूं एहतियात नथा कयूं बसि ईअं बग़ैर मास्क जे घुमूं पिया था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे शयूं त थींदियूं त इन खां बहितर आहे त वधीक सख़्तु वारो लॉकडाउन लॻे त इन खां बहितर आहे त असां हींअर ई एहतियात करणु शुरू करे छॾियूं छो जो सिनेमा हॉल्स ऐं मैरिज हॉल्स ऐं जेके आहे इंडोर एक्टिविटीज़ में जेको आहे तमामु सख़्ती कई वई आहे जंहिंजी वैक्सीन थियल हूंदी त उहे अंदरि वेही सघंदा अदरवाइज़ उहे नथा वेही सघनि स्कूल्स में इहो बि चई छॾियो अथनि त जेके 12 उमिरि खां मथे जेके ॿार आहिनि उहे अची सघनि था ऐं जेको 12 सालनि खां घटि जेके ॿार आहिनि उन्हनि जी जेको आहे अटेंडेंस घटि हूंदी ऐं जंहिं ॿार जी बि हिकिड़ी वैक्सीन थियल आहे त हू ॿी वैक्सीन जी तरफ़ बि वञनि पर एहतियात तमामु घणो कनि ॿारनि खे बि मास्क पाराए स्कूल्स में मोकिलियो नंढड़ा मासूम ॿार आहिनि ज़ाहिर मां सम्झी सघां थी उहे नंढड़ा ॿार जेके आहिनि मास्क न पाईंदा आहिनि उन्हनि खे अजीब इरिटेशन थींदी आहे पर वरी बि जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पढ़ाए मोकिलियो था त टीचर्स खे जेको आहे रिक्वेस्ट कयो त ॿारु अगरि लाहे थो छॾे मास्क त उनखे तव्हां पाण पढ़ायो छो त टीचर जी ॿारु वधीक ॿुधंदो आहे घर में एतिरी तव्हांजी न ॿुधंदो पर टीचर जी ज़रूरु ॿुधंदो छो त टीचर्स हमेशह ॿारनि जूं फेवरेट हूंदियूं आहिनि हुननि सां अहिड़े तरीक़े सां पेश ईंदियूं आहिनि जो ॿार हुननि जा जेको आहे उहो टीचर्स जेके आहिनि ॿारनि जूं फेवरेट थी वेंदियूं आहिनि त कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि जो पंहिंजे बुज़ुर्ग जो पंहिंजे घर भातियुनि जो ख़्यालु रखो ॿाहिरि वञो था त उते मास्क ज़रूरु पायो सैनिटाइज़र्स पाण सां गॾु रखो ऐं SOPs जो घणे में घणो ख़्यालु रखो ऐं 6 फुट खां 3 फुट ताईं जो फ़ासिलो बरक़रार रखो त बिल्कुलु असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ करे चुका आहियूं अॼु जेको असां वटि गेस्ट मौजूदु आहे माशाल्लाह ॾाढो टैलेंटेड आहे ऐं हींअर त एज हींअर बि नंढो आहे एतिरो वॾो नथो लॻे मूंखे पर जंहिं टाइम मां पंहिंजो करियर हिकदमि मतिलबु मां चवां थी त जीअं स्टार्ट वरिती हुई त सभिनि खां पहिरियां जेके सॉन्ग्स मां कया हुया मॉडलिंग जी स्टार्ट जीअं चइजे ऐं करियर जो स्टार्ट जीअं मां वरितो हुयो त मां उन सां तमामु घणो कमु कयो आहे ऐं हुनजी माशाल्लाह जेका फैमिली बैकग्राउंड जेको आहे उहो डायरेक्टर एक्टर कॉमेडियन मतिलबु भरियल आहे ऐं हुनखे ॿ घर में सीनियर्स आहिनि पाण बि माशाल्लाह सुठो एक्टर आहे होस्ट आहे मॉडल आहे ऐं फ्यूचर डायरेक्टर आहे मुंहिंजी बेस्ट विशेस हुन सां गॾु आहिनि हुनजो वॾो भाउ एक्टर आहे तमामु सुठो मॉडल तमामु सुठो पंहिंजे वक़्त जो फेवरेट सभिनि जो एक्टर रही चुको आहे ऐं उनजो जेको मामू आहे माशाल्लाह वॾो नालो आहे असांजी सिंधी मीडिया जो उहो ॾाढो वॾो डायरेक्टर आहे पास्ट में PTV जो मशहूरु एक्टर रही चुको आहे सिंधी मीडिया में तमामु घणो कमु कयो अथनि ऐं मुंहिंजो बि मतिलबु इहो मूंखे चई सघां थी त शर्फ़ हासिलु थियो जो मां उन्हनि जी डायरेक्शन में कमु करे चुकी आहियां मुंहिंजा 1-2 प्रोजेक्ट उन्हनि सां गॾु हुया ॾाढा हिट थिया हुआ सो तव्हां थोरो सम्झी विया हूंदा त अॼु असां सां गॾु केरु मौजूदु आहे बिल्कुलु उमैर भुट्टो असां सां गॾु आहिनि जंहिंजे मामे जो नालो आहे असलम भुट्टो ऐं सुमैर भुट्टो जो नंढो भाउ असां सां गॾु हिते मौजूदु आहे उन्हनि सां खे जेको आहे वेलकम कंदासीं उन्हनि सां खिचड़ी कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो उमैर ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तबियत ठीकु आहे तव्हांजी लॉन्ग टाइम काफ़ी अर्सो थी वियो आहे तव्हां सां मुलाक़ात न थी ऐं मां उहो ई चवां थी न तव्हां अॼु बि ओतिरा ई नंढा आहियो सेम मसलो इहो आहे सभी चवंदा आहिनि त वॾो नथो थिए छा कयां मां भला न माशाल्लाह जीअं पहिरियां हुया तव्हां अॼु बि उअं ई आहियो मेंटेन रखियो आहे तव्हां बसि इहो पाण खे थोरो बचाए वियो आहियां जो घणो मां हैवी न थियुमि ऐं घणी मुंहिंजी एज लॻे नथी आहे सही एज मुंहिंजी काफ़ी आहे केतिरी हूंदी वरी बि बसि गंज आहे माशाल्लाह
अच्छा माशाल्लाह माशाल्लाह हलो चवंदा आहिनि त एज न पुछणु खपे कंहिंखां हा छा रहे तो पर एज हलो मां ठीकु आहे, लॻा बि नथो न ब्रेक में मूंखे ॿुधाए छॾिजो ठीकु आहे, व्यूअर्स सां मस्तु शेयर नथा कयो व्यूअर्स खे सस्पेंस भले हुजे भले थोरो भले ॿियो ॿुधायो छा थी रहियो आहे अॼुकल्ह उमैर बसि अॼुकल्ह कुझु कम हलनि था इहे मीडिया में ई ॿियो थोरो घणो स्टडी हले थी अॼुकल्ह डायरेक्शन थोरी बढ़ां थो अच्छा अच्छा थिएटर वग़ैरह ऑलवेज थिएटर मुंहिंजो हले थो सही टीवी सीरियल्स वग़ैरह हिकिड़ी पीटीवी ते सीरियल हले थी अच्छा अच्छा ऐं कुझु प्राइवेट वेब टीवी लाइ कमु थो कयां हुन में कुझु होस्टिंग बि कंदो आहियां एक्टिंग बि कंदो आहियां माशाल्लाह ऐं कॉमेडी बि थींदी आहे त कंदो आहियां सही तव्हांखे छो फील थियो त तव्हांखे बि एक्टर हुजणु खपे हा ऐं तव्हांखे बि हिन ई फील्ड में अचणु खपे हा मूंखे फील न थियो असल में मां को बि ज़िंदगी में कॾहिं को कमु कयो न हुयो सही थींदो आहे हिकिड़ो प्रोफेशन माण्हू सवाइ स्पोर्ट्स जे मूं कॾहिं को कुझु कयो ई न हुयो मतिलबु पढ़ाई कंदो हुयुसि थोरी घणी जीअं थींदी आहे एवरेज सही ऐं उनखां अलावा रांदियूं बसि स्पोर्ट्स ऐं मां हूंदो हुउमि खेॾंदो सही हुउमि पोइ पढ़ाई बि एॾो ख़ासि मुंहिंजो ध्यानु न लॻंदो हो पोइ मुंहिंजी अमीअ मूंखे चयो तूं एक्टर आहे तूं एक्टिंग कर ॿियो कुझु तूं करे न सघंदे तव्हां चयोसि न त भला मामा एक्टर डायरेक्टर भाउ एक्टर न उन्हनि सभिनी खां चई तूं सुठी कंदे अच्छा यानी अम्मी जी सपोर्ट हुई बिल्कुलु तव्हांखे बिल्कुलु अमीअ जी सपोर्ट हुई त पोइ मां स्टडी कयमि मीडिया में मां डिप्लोमा कयमि हिकिड़ो 3 सालनि जो नापा मां एक्टिंग में सिखियमि हुन में मेजर मुंहिंजो एक्टिंग हुयो पोइ हाणे मूंखे आहिस्ता आहिस्ता अहसासु थियो त मूंखे डायरेक्शन बि कंटिन्यू करणु खपे हा सो हाणे सोचां थो त डायरेक्शन बि कयां अरे माशाल्लाह ऑल द बेस्ट ॾिसंदो इंशाल्लाह बिल्कुलु ॾिसंदासीं पर पास्ट में कुझु कमु तव्हां सां गॾु कयो आहे त उन में तव्हां जे कज़न सां गॾु मिली करे जेका थोरी घणी जेका डायरेक्शन तव्हां कई हुई बिल्कुलु बिल्कुलु असल में मां मूंखे शौक़ु डायरेक्शन जो थी पियो हुयो कंहिं दौर में पोइ जॾहिं मां डायरेक्शन कयां पोइ त जेके मुंहिंजा कुलीग्स हुया या कज़न्स जेके पाण में गॾिजी कमु कंदा हुआसीं त उहे मूंखे चवंदा त न तूं स्क्रीन ते अचु तूं स्क्रीन ते अचु जीअं तव्हां सां जेको गानो हुयो वीडियो सॉन्ग तव्हांखे यादि हूंदो ऐं हिते कराची में हिकिड़ो कयोसीं आशन जी डायरेक्शन हुन में रियाज़ सुमरो जो गानो हुयो उहो मुंहिंजो फर्स्ट टाइम मुंहिंजो एक्सपीरियंस स्क्रीन ते तव्हां सां गॾु आहे ॿुधाइण थो चाहियां फर्स्ट टाइम जेको आहे उमैर जेको आहे जॾहिं मॉडलिंग स्टार्ट कई त उमैर जो फर्स्ट गानो मूंसां गॾु हुयो ऐं उहो गानो कहिड़ो हुयो मूंखे यादि ई कोन्हे गाने जा बोल कुझु हीअं आहिनि पुराणो गानो हाणे त हले बि नथो हा ज़ाहिर आहे नथा पर उन वक़्त जी जेके मेमोरीज़ आहिनि न ॼण वैनिश थी वई मतिलबु मूंखे यादि बि कोन थो अचे गानो उहो उन खां अॻु में मां एक्टिंग सिखण लाइ वियो न हुयुसि अकेडमी त उन खां अॻु में ई मूंखे ज़बरदस्ती या स्क्रीन ते मूंखे आणियो पियो वञे ऐं तव्हांखे यादि हूंदो त मूंखे शायदि स्टिक खणी बि सेखारीनि पिया स्टिक हथ में हीअं कर हे कर हो न कर हीअं न हे वारा एक्सप्रेशन उन टाइम जेको आहे मूंखे यादि आहे मां हिकिड़ो सीरियल पई कयां जंहिंमें सुमैर बि गॾु हुयो मूंसां ऐं सुमैर खे जॾहिं ख़बर पई हुई त तव्हां मुंहिंजा मॉडल आहियो उन गाने में त सुमैर खिलियो हुयो ऐं उहो शूट ते पहुतो हुयो उन वक़्तु ऐं चयईं त तूं कीअं थो एक्टिंग करे तोखे त ईंदी कोन्हे खिले पियो शुरू खां ईअं थोरो शाय हूंदो हुउमि घर में बि पर मां पंहिंजे फैमिली इवेंट्स में जॾहिं को बर्थडे थींदो का शादी थींदी त हुनमें मां परफॉर्म कंदो हुयुमि एतिरो मूंखे हूंदो हुयो त मां एतिरो परफॉर्म करे ईंदुमि पंहिंजे फैमिली इवेंट्स में बाक़ी हुन खां अलावा मां कॾहिं स्कूल में मूंखे यादि आहे मां हिकिड़ो टेबलो स्कूल में कयो उहो बि ज़बरदस्ती को नेज़ो वेज़ो खणी अचिणो भाषा सां गॾु हुन खां अलावा मां कॾहिं सोचियो न हुयो सही त बसि स्पोर्ट्स घणी कंदो हुउसि पोइ मूंखे स्पोर्ट्स में कहिड़ी गेम्स खेॾंदा हुआ तक़रीबन गेमियूं खेॾियूं आहिनि तक़रीबन गेमियुनि में मां सुपर परफॉर्मेंस रही फुटबॉल क्रिकेट हॉकी टेबल टेनिस बैडमिंटन जेवलिंग थ्रो बि मां कयो इलाही शयूं मतिलबु गेम्स ही मुंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ु गेम्स हूंदियूं हुयूं तव्हां स्पोर्ट्समैन रहिया आहियो माशाल्लाह सां तव्हां एतिरो कुझु खेॾियो आहे हुई मुंहिंजी अम्मी जी दिलि बि इहा हुई त मां स्पोर्ट्समैन थियां तव्हां पाण खे उन तरफ़ वञण जो शौक़ु न हुयो शौक़ु हुयो पर पोइ ॾिठोसीं आहिस्ते आहिस्ते त क्रिकेट में त मूं जहिड़ो माण्हू वञी नथो सघे न छो कोन थो वञी सघे जॾहिं तव्हां उन टाइम इहो दौरु अहिड़ो हुयो त मतिलबु ॿुधंदा हुआसीं वॾनि जी अॼु बि ॿुधंदा आहियूं त गाइड कंदा त यार स्पोर्ट्समैन में तव्हां नथा निकिरो पर हालांकि मां चाहियां त मां करे सघां पियो उहा मां विल मां ख़तमु कई ऐं मुंहिंजा एक्सीडेंट्स बि कुझु थी पिया त उनजे करे मां स्पोर्ट्स मां थोरो वरी मूंखे गैप अची वियो काफ़ी गैप अची वियो त पोइ मां बसि कुझु गेम्स कंटिन्यू रखी सघियुसि पोइ बसि पोइ वरी इन तरफ़ आयमि त पोइ हाणे त मां सभु कुझु आहियां न चोर बि आहियां पुलिस बि आहियां चोर पुलिस जी कहाणी मां ज़रूरु ॿुधंदमि तव्हां खां पर ब्रेक खां पोइ जी व्यूअर्स त वक़्तु आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो काॾे न वञिजो जल्दी वापसि था अचो
वेलकम बैक व्यूअर्स बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं उमेर असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि त जल्दी जल्दी सां कॉल कयो ऐं उमेर सां तव्हां ॻाल्हाए बि सघो था कोई सुवाल तव्हांजे माइंड में जेकॾहिं आहे त तव्हां उहो बि करे सघो था उमेर तव्हां नापा मां जेका एक्टिंग सिखी त उते केतिरी हद ताईं तव्हांखे लॻे थो त बाक़ाइदा हिकिड़ो सुठो एक्टर तयारु थी निकिरे थो माज़ी में जेकॾहिं ॾिसजे त इलाही वॾा वॾा नाला आहिनि त उहे उतां पढ़ी निकिता एक्टिंग सिखी निकिता ऐं जेको आहे अॼु वॾा वॾा आर्टिस्ट उते मतिलबु एक्टिंग सेखारनि बि था पढ़ाइनि बि था बेसिकली उते थींदो छा आहे कंदा छा हुयो ॾिसो त जेकॾहिं का बि तालीम आहे अगरि को हुनर आहे हुनजी का तालीम आहे त ज़ाहिर आहे हुनजी थ्योरी हुनजो प्रैक्टिकल सभई शयूं सेखारियूं वेंदियूं आहिनि जंहिंमें अगरि एक्टिंग में अचूं त एक्टिंग जा कुझु तरीक़ा आहिनि कुझु थ्योरी ॾिनल आहिनि त जंहिंजे बिहाफ ते एक्टिंग करे सघे थो माण्हू मतिलबु ॻाल्हियूं ॾुखियूं इन करे लॻंदियूं आहिनि इहे जो इहो टाइम थो खपे हिननि शयुनि लाइ कॾहिं तव्हांखे टेक्निक्स कुझु ट्रिक्स ऐं टैक्टिक्स जेके इस्तेमालु कंदा आहियूं असां कंहिं शइ खे हासिलु करण लाइ त उहे कुझु लिखियल आहिनि कुझु तव्हां पाण पढ़ी करे दरियाफ़्त कंदा आहियो शयुनि खे ऐं उते मतिलबु तव्हांजे वॉइस ते कमु थींदो आहे तव्हांजी पूरी बॉडी ते कमु थींदो आहे मूवमेंट ते कमु थींदो आहे ऐं पूरी बॉडी तव्हांजे कंट्रोल में कीअं अचे तव्हांजो आवाज़ु तव्हांजी बॉडीअ सां मैच कीअं करे करैक्टराइज़ेशन छा थींदी आहे हुन में कीअं वञिबो आहे पंहिंजे ड्रामे खे पंहिंजे किरदार खे कीअं सम्झिजे रेफरेंस खणिबा आहिनि हिस्ट्री मां वञी करे त ड्रामो शुरू थियो हुन ड्रामे जो मक़सदु छा हो मतिलबु डांस बि सेखारी वेंदी आहे ओके ऐं आवाज़ जी प्रैक्टिस थींदियूं आहिनि वॉइस जी ट्रेनिंग थींदी आहे हुन खां अलावा डायरेक्शन बि तव्हांखे सेखारी वेंदी आहे स्क्रिप्ट राइटिंग सेखारी वेंदी आहे ऐं इहो सॼो कुझु 3 सालनि जो सिलसिलो हलंदो आहे उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी डिग्री मिलंदी आहे तव्हां सर्टिफाइड एक्टर आहियो हुन में इहो 3 साल टाइम लॻी थो वञे अच्छा ईअं बि आहे त सभई स्कूल में पढ़ंदा आहिनि सभई होशियारु रहंदा आहिनि को मुंहुं वांगुरु बि हूंदा आहिनि कुझु सही न माशाल्लाह तव्हां हाणे चाहियो था त असां तव्हांजी तारीफ़ कयूं त उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे पर न माशाल्लाह आई नो यू आर वेरी टैलेंटेड माशाल्लाह सां बसि थोरो घणो कोशिशि कंदा आहियूं त उहो थोरो घणो सिखियोसीं सही न सिखां त एॾी इहा कोशिशि बि न करे हिते कॉल था वठूं कॉल खां पोइ कंटिन्यू था कयूं मुर्क आहिनि असां सां गॾु बदीद मां कॉल हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो मुर्क ठीकु आहियो जी अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ठीकु आहियो जनाबी बिल्कुलु ठीकु ठाक जी भेण गेस्ट केरु आयो आहे जी तव्हांखे नाहे ख़बर जी महिमान अॼु केरु आहे तव्हांखे नाहे ख़बर शो न पिया ॾिसो हिन जो मतिलबु जी जी चवां थी हिन जो मतिलबु तव्हां शो न पिया ॾिसो जी ना थी राइट ना आहे अच्छा अच्छा हा अच्छा सही आहे असां सां गॾु आहिनि उमेर भुट्टो जी उमेर खे ॻाल्हाईंदासीं जी जी तव्हां सां ॻाल्हाईंदी जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो जी अल्लाह जो शुक्र आहे जी अदा ठीकु आहियो जी जी अल्हम्दुलिल्लाह भेण सभु ठीकु हाँ जी 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 भेण तव्हां उमेर खे सुञाणियो जी जी उमेर जा ड्रामा ॾिठा अथव उमेर जा गाना ॾिठा आहिनि तव्हां हाँ जाम ॾिसान अच्छा अच्छा हलो सही आहे ॿियो कुझु चवणु चाहींदव ॿियो कुझु न बस और दीदी जी शेला आपी खे घुराइजा हा हा बिल्कुलु बिल्कुलु घुराईंदसि थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अच्छा त 3 साल जो टाइम लॻी थो वञे उहो पाण टाइम पीरियड पाण हो चूज़ कनि था असल या में हर 3 महीननि खां पोइ हिकिड़ो ट्रेमेस्टर सेमेस्टर टाइप हिकिड़ी शइ थींदी आहे उन में तव्हांजी जेके सब्जेक्ट्स तव्हां पढ़िया हूंदा आहिनि उन्हनि 3 महीननि में उन्हनि जो टेस्ट थींदो आहे उन में मार्किंग थींदी आहे उन में ज्यूरी वेहंदी आहे जीअं एक्टिंग हूंदी आहे त तव्हां का परफॉर्म कंदा आहियो ॾुखियो न आहे इहो ॾुखियो आहे काफ़ी ॾाढो ॾुखियो आहे ऐं वॾो टफ टाइम ॾियणो पवंदो आहे जॾहिं मां इहा तालीम हासिलु कयां पोइ त मुंहिंजे ख़्याल में मूंखे यादि आहे त मुंहिंजो को बि दोस्त एक्टिवेट न हुयुमि कंहिंसां बि मां इवन मुंहिंजो मोबाइल बि जेको आहे त ईअं पियो हूंदो उन मां सिम मां ॿाहिरि कढी छॾींदुमि अच्छा एॾियूं किताबूं पढ़णी थियूं पवनि किताब बुक्स में मतिलबु रिसर्च पढ़णो पियो पए ऐं अॼु ताईं पढ़णो थो पए यकीन कयो इहा तालीम हासिलु करण खां पोइ इहो ई सिर्फ़ु मिलियो त अॼु बि पढ़णो आहे सुभाणे बि पढ़णो आहे ॿिए ॾींहुं बि पढ़णो आहे ऐं ऑब्ज़र्वेशन करणी आहे इहा ई तालीम आहे हासिलु करिणो आहे नवां माण्हू अचनि था नवां किरदार अचनि था नई साइकी अचे थी नओं माहौल ठहे थो मॉडर्निज़म थींदो थो वञे त चेंजिस ईंदा था वञनि ॻाल्हाइण में एक्टिंग में हर शइ में चेंज आयो आहे त उन्हनि खे पकिड़णो थो पए
ॾुखियो आहे पर एॾो ॾुखियो न आहे अगरि माण्हू फोकस करे न त सभु शइ आसान आहे। सही, पर माशाल्लाह सां मूंखे यादि आहे चङी तरह जेको कमु तव्हां कयो आहे उन में तव्हांजी वेरिएशन्स हुजनि, तव्हांजी डायलॉग डिलीवरी हुजे, तव्हांजा एक्सप्रेशन्स हुजनि, दे वर आउटस्टैंडिंग। थैंक यू। ऐं हाणे त मूंखे नाहे ख़बर, मां तव्हांखे रीसेंट नाहे ॾिठो स्क्रीन ते, तव्हां माशाल्लाह उर्दू साइड काफ़ी कमु करे रहिया हुयो, पर जेको बि कमु मां तव्हांजो ॾिठो उन में मूंखे तव्हांजी हिकिड़ी वैरायटी हर दफ़ा नज़र ईंदी हुई। हा किरण, ॾिसो असल में हर कोई किरदारु हिकु जहिड़ो न हूंदो आहे, ठीकु आहे न। तव्हां चेंज आहियो, सुभाणे ॿियो होस्ट हूंदो, उहो थोरो चेंज हूंदो, त किरदार बि चेंज आहिनि। ऐं मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त मां हर किरदार खे थोरो चेंज कयां, उनजो वॉइस बि चेंज कयां, उनजा एक्सप्रेशन, उनजो लुक, उनजी बॉडी लैंग्वेज, उनजी नफ़्सियात, सभु शइ खे मां चेंज करे जेको किरदारु आहे उन में पाण खे विझण जी कोशिशि कंदो आहियां, ऐं पोइ थोरो चेंज ईंदो आहियां त उहो वर स्टाइल या वैरायटी लॻंदी आहे तव्हांखे। सही, पर उमैर तव्हां वधीक केतिरा मतिलबु कैरेक्टर्स कया हूंदा हिन टाइम ताईं? यकीन कयो मां आङुरियुनि ते त नथो ॻणे सघां, छो त मां जेकॾहिं ॾिठो वञे नेशनल टीवी ते, पंहिंजी PTV ते बि मां 50-60 ड्रामा करे चुको आहियां। सही। प्राइवेट चैनल जी ॻाल्हि कजे त उते बि मां 200-300 ड्रामा त करे चुको आहियां। सही। त इन्हनि में मां चेंज आणण जी कोशिशि त कई, पंहिंजो लुक हुजे, पंहिंजो वॉइस हुजे, ऐं बॉडी लैंग्वेज हुजे, किरदारु निगारी हुजे, सभिनी खे चेंज करण जी कोशिशि कई। पर तव्हां ॾिसो त रोज़ नवां किरदार दुनिया में ईंदा आहिनि, ऐं कुझु वेंदा आहिनि, कुझु ईंदा आहिनि। जंहिंमें अगरि हिकिड़ो बैंक मैनेजर आहे त बैंक मैनेजर जी हिकिड़ी नफ़्सियात थी सघे थी, ॿियो बैंक मैनेजर आहे उनजी ॿी नफ़्सियात थी सघे थी, ऐं हिकिड़ो इंस्पेक्टर आहे, हिकिड़ो चोर आहे, सभिनी जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी साइकी ऐं नफ़्सियात आहे, ऐं पंहिंजी नीड्स आहिनि, पंहिंजी वॉन्ट्स आहिनि, पंहिंजी डिज़ायर आहिनि, हर कंहिं इंसान जूं, हर कंहिं किरदार जूं। त उहे पकड़ण जी कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे पकड़े त सेम न लॻे जीअं मतिलबु हिकिड़ो SHO मां कैरेक्टर कयो त सुभाणे हिकिड़ो ॿियो SHO आहे, हुनजो बि किरदारु अगरि मूंखे मिले थो त उन ॿिन्ही में हिकिड़ो चेंज हुजे, डिफरेंस हुजे। तव्हांखे अगरि हिकिड़ो कैरेक्टर ॾिनो थो वञे ऐं डायरेक्टर चवे थो त भई मुंहिंजी हीअ डिमांड आहे उमैर, त ही उमैर ई कंदो, ऐं उहो ॾाढो चैलेंजिंग कैरेक्टर आहे, त तव्हां छा उन ते पोइ रिसर्च कंदा आहियो, तव्हां उन कैरेक्टर जे पोयां वेंदा आहियो त बेसिकली जेको एक्चुअल कैरेक्टर कोई बि XYZ, कोई बेगर हुजे, कोई चोर हुजे, कोई इंस्पेक्टर हुजे, कोई डॉक्टर हुजे, तव्हां उते वेंदा आहियो उन्हनि खे प्रैक्टिकली ॾिसण जे लाइ? ईअं घटि थींदो आहे। अच्छा। छो त असां हाणे ताईं काफ़ी अहिड़ा माण्हू ॾिसी चुका आहियूं ऐं रोज़ ॾिसंदा आहियूं। अगरि जंहिं असांखे टाइम हूंदो आहे, मसलन मूंखे कंहिं हिकिड़े हीरोइनची जो कैरेक्टर थो मिले त हीरोइनची मां पंहिंजी लाइफ में कुझु त मां ॾिठा आहिनि, ठीकु आहे, पर जेकॾहिं मूंखे ॾुखियो थो लॻे त मां ज़ाहिर आहे उन्हनि माण्हुनि खे वञी ॾिसंदुमि, उन्हनि खे ऑब्ज़र्व कंदुमि, उनजी थोरी घणी बॉडी लैंग्वेज, उनजो आवाज़ पकड़ण जी कोशिशि कंदुसि, मेथड कंदुमि थोरो, पर अमूमन टाइम घटि हूंदो आहे। सही। जेकॾहिं तव्हां सेट ते पहुचंदा आहियो, तव्हांखे स्क्रिप्ट मिलंदो आहे, पोइ कुझु ख़बर पवंदी आहे यार किरदारु बेसिकली हीअं आहे, ऐं डायरेक्टर डिमांड हीअं आहे, हीअं आहे, त जेको तव्हां सोचे आया हूंदा उहो त सॼो फिनिश थी वेंदो आहे। पोइ ज़ाहिर आहे उते रखी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन खे असां एक्टिवेट कंदा आहियूं त असां जेको ऑब्ज़र्व कयो आहे अहिड़नि माण्हुनि खे उहे कीअं आहिनि, पोइ ऑन द स्पॉट बि कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं टाइम वठी कंदा आहियूं, रिसर्च कंदा आहियूं, उन्हनि जे आवाज़ ते, उन्हनि जी बॉडी लैंग्वेज, उन्हनि जी बैक स्टोरी सोचींदा आहियूं असां, जेका स्क्रिप्ट में लिखियल न हूंदी आहे। स्क्रिप्ट में लिखियलु हूंदी आहे त 17 सालनि जो छोकिरो आहे, भेण अथसि, माउ अथसि, हे अथसि, हीअं हले थो सिलसिलो हाणे जेकी कहाणी हले, पर असां हुनजी बैक स्टोरी ठाहींदा आहियूं त हे तालीम किथे हासिल कई, कहीं बि या न, माहौल कहिड़ो मिलियो हिनखे शुरू खां, हिन जा दोस्त कीअं आहिनि, फैमिली में हिन जो रिलेशनशिप कीअं आहे, मदर सां कीअं आहे, भेण सां कीअं आहे, हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रिलेशनशिप ठहियलु हूंदो आहे, बिल्ड थियलु हूंदी आहे। शायदि मां फादर सां मूंखे ईअं ॻाल्हाइणो आहे, मदर सां ईअं ॻाल्हाइणो आहे, ईअं ई हूंदो आहे मुआशरे में। दोस्त आहे हिकिड़ो मुंहिंजो जिगरी दोस्त आहे, हुन सां मूंखे कीअं ॻाल्हाइणो आहे, हिकिड़ो थोरो मुंहिंजो दोस्त आहे हिन सां मूंखे रख रखाव ते ॻाल्हाइणो आहे, त इहे सभु शयूं नोट करणी पवंदियूं। पोइ पंहिंजी वॉन्ट्स ऐं नीड्स जेके आहिनि तव्हांजे कैरेक्टर्स जूं, त तव्हां चाहियो छा था बेसिकली, सही, उहो सीन जी डिमांड हूंदी आहे त मां हिते वेठो आहियां, किरण सां गॾु इंटरव्यू किरण मूंखां वठण थी चाहे ऐं मां इंटरव्यू ॾियणु थो चाहियां, त तव्हांजी नीड्स तव्हांजियूं, मुंहिंजियूं नीड्स ऐं मुंहिंजियूं वॉन्ट्स मुंहिंजियूं, त इन ते ई एक्टिंग थींदी आहे। ट्रू। इते कॉल था वठूं, असां सां गॾु आहिनि मज़हर बलूच। हेलो, अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम भेण, छा हाल आहे, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? मां ख़ुशि आहियां। तव्हां होल्ड न करायो न, कल बि थी शादी आहे, 4 ॾींहं थी शादी, तव्हां कॉल न वरिती आहे, थी नाराज़ अथव? न न अदा, असां कॉल्स त वठंदा आहियूं। भेण थोरो होल्ड में मड़ी, कल अदी शाज़िया जी कॉल वरिती त हुई,
हाँ भा कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो शिकायतूं न कयो यार ख़ैर ख़ैर एॾी शिकायतूं न कयो राणा पंहिंजो चैनल अथव तव्हांजो यार न शिकायत जी ॻाल्हि न आहे वरी थी वण असांजे मन भारत अथव हा हा भारत आहे बाबा ॿियो ख़ुशि लॻा बिल्कुलु पिया बिल्कुलु भाउ किथे अॼुकल्ह ग़ाइब आहियो किथे था कमु कयो असांखे ॿुधायो सही यार मां बसि हाणे कमु जेको कयां थो न हुन में नज़र घटि थो अचां कुझु डायरेक्शन शुरू ईअं कयूं न कयो केटीएम ते थींदा कयो न बाबा न हे आया हूं न यार तव्हां जहिड़नि दोस्तनि सां ॻाल्हाइण यार हाणे ॿोलाइण अॼु आया आहियो नेतिरा ॾींहुं ग़ाइब हो वरी सुभाणे बि ईंदुमि न न भाउ मोहबत आहे अॼु तव्हांजी सलाम अलैकुम इहो डॉक्टर मिठू खे घुरायो न थी मेहताब कमल खे जी जी अदा इंशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु घुराईंदासीं थैंक यू अलाह खे भारत महिरबानी अल्लाह हाफ़िज़ Thank you, अल्लाह अल्लाह हाफ़िज़ मतिलबु मूंखे ॾाढी अजीब ॻाल्हि लॻी भाउ अॼु तव्हांजी त तव्हां होल्ड न कराईंदा कयो ऐं असल में थींदो इहो आहे त असां होल्ड इन ई करे कराईंदा आहियूं त अगरि कैरेक्टर वेठो आहे हिते असां वटि कोई बि जेको आहे गेस्ट असां सां वटि वेठो आहियो पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कंदो त मां जेको आहे तव्हांजी कॉल रिसीव कंदसि मां ईअं हिकदमि मां कॉल रिसीव नथी करे सघां त थोरो तव्हां बि सब्र रखंदा कयो थोरो पेशेंस ज़िंदगी में आणण जी कोशिशि कयो ऐं ईअं हिकदमि अची करे तव्हां हीअं न चवंदा कयो पर बिल्कुलु इनशाला मां कोशिशि कंदसि तव्हांखे स्पेशली मां घणो वेट न करायां ऐं अदी शाज़िया तव्हां असांखे कल्ह कॉल कई हुई पर शायदि मूंखे हाणे यादि अचे थो तव्हां सां ॻाल्हि न थी सघी तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई हुई त जेकॾहिं तव्हां पाण असां सां कॉल करे ॻाल्हाईंदव तव्हां अदा खे शिकायत न कंदव त मुंहिंजी कॉल रिसीव न कयनि त इहो वधीक सुठो थी वेंदो त तव्हां डायरेक्ट असां सां कॉल करे ॻाल्हायो त इहे नंढियूं नंढियूं शयूं न हिननि जो तव्हां बि थोरो ख़्यालु रखंदा कयो थैंक यू त अच्छा ॿियो इहो मूंखे ॿुधायो त तव्हांजे घर में माशाअल्लाह वॾो एक्टर असलम भुट्टो पास्ट जो तमामु वॾो नालो लॻे थो वठी अचां उन्हनि सभिनी खे न मां एक्चुअली पुछणु इहो थी चाहियां तव्हां खां त सीनियर आहिनि ठीकु आहे तव्हां नंढे हूंदे खां उन्हनि खे ॾिठो तव्हांजो मामू आहे तव्हां उन्हनि खे ॾिठो नंढे हूंदे खां वठी तव्हां उन्हनि खां बि सिखण जी कोशिशि कई हूंदी वरी माशाअल्लाह सुमैर वॾो थियो जीअं उन एक्टिंग स्टार्ट कयो वरी तव्हां उन खां नंढा आहियो केतिरो एज डिफरेंस हूंदो तव्हां में ख़ासि न आहे 2 सालनि जो फ़र्क़ु 2 सालनि जो हलो सही आहे असां पर दोस्तनि वांगुरु तव्हां रहिया आहियूं शुरू खां सही ऐं मां तव्हांखे ॿुधायां त मां सिखण जी कोशिशि तॾहिं इन जे करे उन्हनि खां मां न कई पहिरियां शुरूअ में इन जे करे जो मूंखे शौक़ु न हुयो जीअं मां तव्हांखे ॿुधायां त मां इतफ़ाक़नि मतिलबु अची वियो आहियां फील्ड में त जेकॾहिं मूंखे नंढपण खां चाह हुजे हा त मां उन्हनि खां सिखां पर मां पंहिंजे भाउ खां पंहिंजे मामे खां ऐं ॿियनि हितां जे माण्हुनि खां बि मां काफ़ी कुझु सिखियो आहियां ऐं तव्हां खां बि अॼु बि मां सिखां थो पियो ज़िंदगी भर सिखणो ई आहे पढ़णो ई आहे बसि इहो ई सम्झ में अची वियो आहे त कॾहिं बि मतिलबु पढ़ाईअ जी का एंड न आहे ऐं हिन फील्ड में बि का एंड आहे न रोज़ हर शइ नई आहे हर शइ परफेक्ट करणी आहे अञा बि त मुख़्तलिफ़ जनरास अची विया आहिनि ॾिसो त एक्टिंग अची वई त एक्टिंग में वरी हाणे होस्टिंग बि कयां थो कॾहिं कॾहिं कंहिंजो इंटरव्यू थो वठिणो पए कॾहिं कॾहिं वरी कीअं लॻंदो आहे तव्हां माशाअल्लाह जीअं वॾा वॾा नाला खयां हुया तव्हां सवेर तव्हां ॿुधायो पिया त तव्हां हिननि जा इंटरव्यूज़ कया आहिनि कुझु लाइनअप बि आहिनि त तव्हांखे कीअं फील थींदो आहे सुठो फील थींदो आहे प्राउड फील थींदो आहे ऐं इंटरव्यू वठण जो कुझु पैटर्न मुंहिंजो अहिड़ो आहे त मां हलंदे फिरंदे इंटरव्यू वठंदो आहियां यूं ई चलते चलते सही त कंहिं पार्क में कंहिं मॉल में कंहिं फूड स्ट्रीट अच्छा मतिलबु तव्हांजो थीम इहो आहे त चलते चलते घुमंदे फिरंदे अच्छा सही त हुन में वरी अञा कुझु ख़ासि मज़ो ईंदो आहे हिकिड़ो सही कुझु सेगमेंट्स वग़ैरह बि हूंदा सेगमेंट कोई बि न आहे हुन सेलिब्रिटी सां गॾु घुमंदो आहियां गपशप सिर्फ़ु चिट चैट नंढपण जूं जेके गेम्स हूंदियूं आहिनि उहे उन्हनि सां मां खेॾंदो आहियां ओके चिदा आहिनि कंहिंसां चिदा खेॾिया कंहिंसां लटू हलायोसीं कंहिंसां रसी टपण खेॾीसीं उहो बॉल सिम बॉल वारी उहा रांदि खेॾीसीं त उन्हनि खे उन्हनि जी नंढपण जूं गेम्स खेॾंदा हुन सां गॾु ऐं कचहरी थींदी आहे पोइ हेॾां होॾां जा कंट्रोवर्शियल सवाल बि थींदा आहिनि सुठा सवाल बि थींदा आहिनि मज़ो ईंदो आहे ज़बरदस्त ऐं तव्हां पारस सां तमामु घणो कमु कयो आहे जी हा पारस सां मां कमु एॾो ख़ासि कमु न कयो आहे 2-3 सीरियल सां हिकु ॿ गॾु कई आहे ऐं थिएटर सां काफ़ी गॾु कयो आहे ऐं ॿियो त पारस भाई नापा मां ई पास आउट आहे ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे मुंहिंजो दोस्त बि आहे मुंहिंजो सुठो मतिलबु भाउ मुंहिंजे वॾनि भाइरनि जहिड़ो आहे ऐं असांजो रिश्तो काफ़ी ॾाढो स्ट्रॉन्ग आहे ऐं इन करे गॾु बि घुमंदा आहियूं मां हिकिड़ो प्रोजेक्ट कयो हुयो अली भंगर जो प्रोजेक्ट हुयो उहो हिकिड़ो प्ले हुयो उन में पारस बि हुयो अली भंगर पाण बि हुयो ऐं ॿी आर्टिस्ट जी मूंखे एक्ज़ैक्टली यादि कोन्हे पर मूंखे फर्स्ट टाइम रियलाइज़ थियो हुयो पारस खां मूंखे ॼण अंदरि हिकिड़ी हेज़िटेशन थी हुई मतिलबु उन सां गॾु कमु कंदे ऐं उनजो रीज़न छा आयो मूंखे सम्झ में न आयो शायदि उनजी जेका डायलॉग डिलीवरी एतिरी त पावरफुल हुई जो हा एग्ज़ैक्टली थिएटर वारे माण्हू सां कमु कंदे न तव्हांखे हेज़िटेशन थींदी आहे
असल में वो एतिरा पक्का हूंदा आहिनि, एतिरा स्ट्रॉन्ग हूंदा आहिनि, उन्हनि जी जेकी अदायगी हूंदी आहे उहा एतिरी स्ट्रॉन्ग हूंदी आहे त तव्हां अट्रैक्ट कंदी आहे उनखे, तव्हांजे अंदरि जे एक्टर खे बि अट्रैक्ट कंदी आहे, उनजे कननि खे महसूसु कंदी आहे, ॿुधण जी जेकी आहे सलाहियत उनखे त कुझु मुख़्तलिफ़ लॻंदो आहे। एक्टर, थिएटर जो एक्टर काफ़ी मज़बूत हूंदो आहे, ईअं चवां अगरि त। इते कॉल था वठूं, कॉल खां पोइ कंटिन्यू था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। अदी राबिया कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह असां सभु सही आहियूं। तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। दादू जो मौसम कीअं आहे भला, इहो त ॿुधायो। दादू जो मौसम सही लॻो पियो आहे। सर्दी आहे गर्मी आहे? सर्दी हेॾी कोन्हे का। अच्छा अच्छा तव्हांजी टीम पूरी ठीकु आहे? जी जी बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां सफ़ा सही लॻा पिया? जी जी बिल्कुलु ठीकु। छा चवणु चाहींदव? असांजा गेस्ट वेठा आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदव। तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, असां इलाही शौक़ सां ॾिसंदा आहियूं। अच्छा अच्छा थैंक यू अदी, थैंक यू। ॿियो छा चवणु चाहींदव? उमैर सां ॻाल्हाईंदव तव्हां? जी उमैर भाउ सां ॻाल्हाईंदासीं। जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भेण? ठीकु आहियो? जी अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहियो? जी जी करम अल्लाह पाक आहे, एहसान दुआऊं आहिनि तव्हांजूं, सभु ठीकु। कीअं थो लॻे प्रोग्राम किरण जो अव्हांखे? जी प्रोग्राम तव्हांखे किरण जो ॾाढो सुठो लॻंदो आहे? अदी तव्हांखे आवाज़ नथी अचे? अच्छा ठीकु आहे भेण, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। अच्छा सुठा पिया लॻो चश्मे खां बग़ैर। न न उहो त मूंखे ख़बर आहे, पर तव्हां चश्मो लाथो त सुठा पिया लॻो वधीक। मां सुठो लॻंदुमि, पर असल में दबंग वारो स्टाइल थी वियो लाइट्स काफ़ी ईंदा। लाइट असांजे लाइ त आहिनि, मूंखे बि इरिटेट कंदियूं आहिनि, पर आदत पइजी वई आहे। शाम जो टाइम आहे, हा वाकई सुठो टाइम गुज़रे थो अव्हां सां, ॾाढी सुठी कॉल्स बि अचनि थियूं हमारे प्रोग्राम में। एॾा सारा सवाल मूंखां कंहिं न कया आहिनि अॼु ताईं। न न ईअं त थी नथो सघे। यकीन कयो, हिक खां हिकु सवाल तव्हां मूंखां कयो आहे, एक्टिंग ते तव्हां मूंखां ॻाल्हायो आहे, हिक खां हिकु सवाल तव्हां मूंखां। ईअं घटि थींदा आहिनि, माण्हू पुछंदा आहिनि कीअं आया, पोइ हाणे छा इरादो अथव, नंढपण में कीअं हूंदा हो, इहे ॻाल्हियूं पुछंदा आहिनि माण्हू। नंढे हूंदे जी बि ॻाल्हियूं पुछंदासीं। कम जा सवाल तव्हां था कयो। न न नंढे हूंदे जी बि ॻाल्हियूं पुछंदासीं, छो जो मूंखे ख़बर आहे त तव्हां केतिरा शरारती आहियो। हा आहियां, बिल्कुलु आहियो, बिल्कुलु आहियो, मूंखे आइडिया आहे, छो त शूट ते तव्हां असांखे तमामु घणो वक़्तु गुज़ारियो आहे, ऐं उन वक़्तु बि ॾाढो नॉटी हूंदो हुयो उमैर, ऐं ॾाढियूं शरारतूं कंदो हुयो। इहा जेकी शरारत आहे न, अगरि इहा कढी छॾियां न, मां जल्दी वॾो थी वञा। त इहा शरारत इहा जेका वॾो नथी थियण ॾे, ऐं सही आहे। मूंखे चङी तरह यादि आहे, हिकिड़ो दफ़ो जेको आहे असां शूट ते हुयासीं, वापसि पिया अचूं, तव्हांखे चङी तरह यादि हूंदो, आशिन जेको आहे ड्राइविंग पियो करे, तव्हां ऐं मां बि हुयासीं, पेट्रोल ख़तमु थी वियो हुयो, विच हाईवे ते बीठा हुयासीं। निंड बि अचे पई ऐं पेट्रोल ख़तमु थी वियो। व्यूअर्स कैन यू बिलीव, असां हाईवे ते स्टक आहियूं, ऐं हैदराबाद थोरो मुंहिंजे ख़्याल सां परे हुयो बाक़ी असांखे। जी जी। ऐं कहिड़े तरीक़े सां पेट्रोल असां ताईं पहुतो हुयो तव्हांखे यादि आहे? तव्हां कंहिंखां लिफ्ट वठी करे बाइक ते विया हुआ, ऐं जेको आहे हिन में ओॾी मां कॾहिं नथी विसारे सघां। ऐं मूंखे यादि आहे त सभिनी खे निंड पई अचे, त पोइ मूंखे चऊं त तूं गाॾी हलाए। हा ऐं उन टाइम यकीन कयो, उन टाइम मां गाॾी हाईवे ते न हलाई कॾहिं बि। हा पोइ जॾहिं मां उनजे करे बि असांखे डप पियो थिए, त सभिनी जी निंड ख़तमु हीअं थी आहे। हा हेॾे 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 तव्हांखे हलाइणी त पोइ निंड छो पाके। ऐं ॿियो मूंखे उहो सीन बि यादि आहे चङी तरह, जॾहिं असां शूट करे ख़तमु कईसीं, राति जा तक़रीबन 2-2:30 थी विया, वरी सुबुह जो असांखे हिकिड़ो ॿियो सॉन्ग शूट करणो हुयो, निंड कंहिं बि न कई हुई, 2 अलाए 3 सॉन्ग्स हुया, उन खां पोइ वापसि असांखे कराची अचिणो हुयो। हिन में तव्हांखे यादि हूंदो त मूंखे वार कटाइण, मतिलबु वार कटाइणा हिकिड़े सॉन्ग में, छो त पहिरियों वारो करे चुका हुआसीं पोर्शन, ॿिए में मुंहिंजा वार थोरा नंढा हुया, तव्हांजी शेव बि कराइणी, मूंखे यादि आहे। ॿाहिरि पोइ वञा त उतां जो जेको हुयो शाहिद भाई, जंहिंजी एनेक्सी जंहिंजी हवेली हुई, त हुन मूंखे चयो त तूं सुमैर जो भाई, तोखे मां काॾे ॿाहिरि न वञणु ॾींदुमि, तोखे जेको बि खपे हिते ईंदो, मूंखे कपिड़ा सिवणाइणा आहिनि, दर्जी हिते ईंदो, मूंखे शेव कराइणी आहे, नाई हिते ईंदो। अरे अंदरि हुननि जो माशाअल्लाह सां पूरो ज़ू ठहियल आहे, प्राइवेट ज़ू, उते हर क़िस्म जा जानवर हुजनि। अॼु उमैर खे ॾिसी सभु ॻाल्हियूं यादि आयूं आहिनि हिन शूट जूं। ऐं उन खां पोइ जेको राति जो हिन जेको ॾियारियो हुयो असांखे, त हिते जानवर खोले छॾींदा आहिनि राति जो, सुम्हंदो न, 2-3 ॿियूं बि असां सां गॾु मॉडल्स हुयूं,
ऐं उमैर इहो ई चयो त हिते जेको आहे शींहं बि अथव, असां परेशान कमरो बंदि करे वेठा सो अगर मस्ती एडवेंचर हुयो, एडवेंचर कीअं मज़ो कीअं अचे ऐं आशन खिले वेठो तो त कुझु बि कोन्हे किरण अहिड़ो। हा हुन लाइ कुझु न हूंदो आहे, नो प्रॉब्लम, बिग बॉस आहे असांजो, बिग बी आहे आशन माशाल्लाह। न न वाकई गोल्डन टाइम हूंदो आहे उहो, ऐं असां पाण बि उन टाइम जेको आहे सिखंदा हुयासीं, मस्ती मज़ाक वारो टाइम हुयो, ऐं हाणे रूटीन चेंज थियो आहे, लाइफ चेंज थी वई आहे, इहे शयूं मिस कंदा आहियूं। ज़ाहिर आहे उहे पुराणा दोस्त, उहे पुराणियूं ॻाल्हियूं जॾहिं यादि थियूं अचनि ऐं अहिड़े माहौल में बहाने सां जॾहिं यादि अचनि त ज़ाहिर आहे दिलि ख़ुशि। न न वाकई हूअं त इहे शयूं शायदि यादि बि न हुयूं, पर एतिरे अरसे खां पोइ वरी जॾहिं मेमोरी जेको आहे रिकॉल थी थिए पई त सभु शयूं ॼण साम्हूं अची थी वञनि पियूं। ज़बरदस्त। तव्हां कॉमेडी बि तमामु घणी कई आहे। कॉमेडी मां जॾहिं मां पंहिंजी ट्रेनिंग वठंदो हुयुसि त उन टाइम मां कॾहिं बि कॉमेडी न कई हुई, मां तव्हांखे ॿुधायां। ऐं मूंखे लॻंदो त मां हिकिड़ो सीरियस संजीदा एक्टर थींदुमि ऐं रुॻो बसि सीरियस रोइण वारा ड्रामा करे सघां थो, पर जॾहिं मां मार्केट में इन थियमि त मूंखे चांस मिलियो ऐं कॉमेडी जो हिकिड़ो कैरेक्टर मिलियो, ऐं जॾहिं मां उहो कयमि त वाओ थी वई। पोइ मां चयमि यार मां त हे बि करे थो सघां। पोइ ईअं कंदे कंदे मां रोमेंटिक सीन मूंखां न थींदा शुरू में, पोइ उहो त मुंहिंजे मतिलबु सिखिया जे दौरान ई मसइलो हूंदो हुओ, रोमेंटिक सीन मूंखे न थींदा। असांजी टीचर हूंदी मैडम बख्तावर, पोइ उहा मूंखे पकड़े चवंदी त हाणे इहो त तुंहिंजो मसइलो आहे वॾो। पोइ मूंसां मतिलबु कंदी ईअं ई त जेको रोमेंटिक सीन हूंदो हुन में मूंखे विझी छॾींदी त हाणे भुटो तव्हां सही थियो। हा हालांकि हुननि जे लाइ सही थियां, पर मां त कंफ्यूज़ थी वेंदो वधीक, हाणे मां छा कंदुमि यार। ऐं डांस खां बि मां काफ़ी विझंदो हुयुसि। पोइ हिकिड़े दफ़े डांस जो पेपर हुयो मुंहिंजो, सर चयो त बाद हर कंहिं पंहिंजो सोलो परफॉर्मेंस थींदी, तव्हां बि पंहिंजो गानो तयारु कयो ऐं हुन में स्टेप वग़ैरह मां तव्हांखे ठाराईंदुसि। सो मां हिकिड़ो गानो, इंडियन गानो आहे, मतिलबु गानो मां अहिड़ो कयो जीअं मूंखे घणी महिनत करणी न पए। हिकिड़ो शराबी गानो हुयो, शीशा टकराया सॉन्ग आहे, त उहो सॉन्ग ईअं त मां चयो मां ईअं झूमी करे मस्ती करे ईअं पंहिंजो गानो कढी ईंदुमि, ठीकु आहे न। पेपर हुयो त मूंखे पास त थियणो हुयो, त टीचर हूंदो आहे न, टीचर हूंदो आहे, उन मूंखे एंड टाइम ताईं चयो ठीकु आहे भुटो, ठीकु आहे। जॾहिं परफॉर्मेंस जो ॾींहुं आयो, थोरी देरि अॻु में मूंखे चयईं तुंहिंजी परफॉर्मेंस बिल्कुलु सही आहे, हाणे असां परफॉर्म करण वारा आहियूं, पर तूं हिन सॼे गाने मां नशो कढी छॾ। नशो कढी छॾींदुमि मां कंदमि कीअं। ज़बरदस्त। हिते कॉल था वठूं, असां सां कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं केरु पियो ॻाल्हाए असां सां? असां मां जिसकणी बि ॻाल्हायां। जी भाउ। दादू जो निवासी आहियां, लेकिन पंजाब में जॉब कंदो आहियां। जी भाउ। हा त ॾाढो सुठो जो तव्हांजो प्रोग्राम ॾिठो थी, ॾाढो मज़ो पियो अचे। महिरबानी भाउ। हिकिड़ी फरमाइश जे जना गानो ॿुधाए छॾियो असांखे। अच्छा केरु ॿुधाईंदो गानो, मां या उमैर? न तव्हां ई था ॿुधाए, सनम सुहिणो हुजे साथी। अच्छा बिल्कुलु, इहो गानो मूंखे त न ईंदो आहे, ऐं शोभी भाई अॼु नाहिनि आया अञा ताईं, त बिल्कुलु उहे हुजनि हा त उहे तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा। हा वॾी महिरबानी थींदी। तव्हां पाण ॿुधायो न भाउ, अॼु इहो गानो तव्हां पाण ॿुधायो, ईअं कयो, असां तव्हांजो साथ ॾींदासीं। हा पर मूंखे लिरिक्स यादि कोन्हनि। मूंखे पूरो कोन थो अचे, थोरो ई ॿुधाए छॾियो। तव्हां हेॾा पूरो ॿुधाए छॾियो जना, मूंखे थोरो। भाउ मां चवां थी मूंखे यादि ई कोन्हे त मां थोरो बि नथी ॿुधाए सघां। तव्हां शुरू त कयो न, असां ख़तमु कयूंसि था, तव्हां शुरू कयो। मां हिकिड़ो शेर डेडिकेट कंदुसि मेरा भुट्टो साहब खे। हलो सही आहे, थैंक यू सो मच। तूं तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे, गुफ्तगू लोक गीत जहिड़ी आहे, वाह तुंहिंजे घर जी भित ते हथ रखम, हित कर त मूं लाइ मसीत जहिड़ी आहे। अड़े वाह, इहो गुनहगार की यार, एॾा वॾा शेर असांखे न कर। मौला ख़ुशि रखंदी। इहो गानो अगर ॿुधाए छॾियो त महिरबानी थींदी। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु व्यूअर्स मां तव्हांखे वरी ॿुधायां त शोभी भाई अञा ताईं नाहिनि आया, त इन जे करे सॉन्ग्स वारी फरमाइश ईअं पूरी नथी थी सघे, छो त मूंखे त गाना ईंदा ई कोन्हनि के, ऐं उमैर खां असां गानो ज़रूरु ॿुधंदासीं। मां बि तव्हांखे ॿुधाए थो सघां। हा ॿुधाए था सघो न। त गानो मूंखे न ईंदो आहे। न गुनगुनाए थो सघां। थोरो ॿुधायो वाकई। हा हिन भाउ कहिड़ो गानो चयो? सनम सुहिणो हुजे। सनम सुहिणो हुजे साकी छा खपे, साकी कुझु ईअं ई हो गानो। सनम सुहिणो साथी आल है साकी आहे असांखे जेको अचे थो ॿुधायूं। हलो छा खपे ॿियो मतिलबु कोई बि तव्हांजो पंहिंजो पसंदि जो जेको गानो तव्हां अक्सर ॿुधंदा हुजो? अक्सर ॿुधंदो आहियां मां, आबिदा परवीन घणो ॿुधंदो आहियां। हिकु कलम हिकिड़ो मां
कीअं पूरो पवां सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां वाह 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 वेरी नाइस वेरी नाइस कने सिंगिंग जो शौक़ न थियो शौक़ न थियो ॿुधंदा आहियूं मतिलबु ॿुधण त ख़ैर सभई आहियूं पर हिकिड़ो थींदो आहे न वॾो आर्ट आहे वॾो आर्ट आहे हुन ताईं अञा मां न पहुतो आहे त सुर पकड़ण वॾी ॻाल्हि आहे वरी सुर खे खणी हलण अञा वॾी ॻाल्हि हलो हिन ॻाल्हि ते ब्रेक था वठूं रियाज़त खपे बिल्कुलु जी व्यूअर्स त वक़्तु हिकिड़े ब्रेक जो जल्दी वापसि था अचो वेलकम बैक व्यूअर्स ॿियो तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं बिल्कुलु ॻाल्हि ॿोल असांजी थी रही हुई चऊं पिया असां हींअर त 10-12 साल कीअं गुज़री विया का ख़बर ई न पई ऐं जेको आहे उहो वक़्तु ॾाढो सुठो वक़्तु हुयो हीउ वक़्तु बि सुठो आहे अल्हम्दुलिल्लाह पर उहो जेको टाइम हूंदो हुयो न असांखे वाक़ई ख़बर कोन पवंदी हुई उहो कॉम्पिटिशन जो दौरु न हुयो ऐं उन वक़्तु असां हिक ॿिए जा कॉम्पिटिटर्स बि न हूंदा हुआसीं ऐं हीउ जेको टाइम आहे ॾाढो कॉम्पिटिशन वारो टाइम आहे ऐं शायदि अॼु जेकॾहिं मां ऐं उमैर गॾु कमु बि कयूं त असां हिक ॿिए जा कॉम्पिटिटर थी वेंदासीं छो त उमैर चवंदो मां किरन खां अॻिते निकिरां मां चवंदसि त मां उमैर खां अॻिते निकिरां पर उहो जेको टाइम हुयो पहिरियां उन टाइम में ईअं न हूंदो उन टाइम असां जेको कमु कंदा हुआसीं एॾे सुठे तरीक़े सां कीअं सुबुह थी वई कीअं राति थी वई कीअं ॾींहुं थियो कीअं डेट चेंज थी वई कीअं ॾींहुं चेंज थी वियो का ख़बर ई कोन पवंदी हुई बसि घर वारनि खे इतलाउ हूंदो हुओ त भई हा ठीकु आहे असां ख़ैर ख़ैरियत सां आहियूं ऐं मूंखे बि जेको आहे ॿाहिरि एतिरी परमिशन न हूंदी हुई पर हिननि जी वजह सां छो त हिननि ते अलाह साईं हिकिड़ो अहिड़ो करम कंदो आहे जो कंहिं इंसान ते तव्हां ट्रस्ट कंदा आहियो तव्हांजी फैमिली ट्रस्ट कंदी आहे बिल्कुलु फैमिली मेम्बर्स वांगुरु हूंदा हुआ मुंहिंजे घर अचणु घर वारनि सां मिलणु सो हिकिड़ो ट्रस्ट डेवलप थी वियो हुयो सो उन टाइम बि कमु करण में तमामु घणो मज़ो आयो ऐं अॼु ॾिसो न अॼु जेको आहे जनवरी जी 20 तारीख़ थी वई आहे जनवरी बि कीअं फास्ट हलंदो थो वञे का ख़बर ई कोन थी अॼुकल्ह ॾींहं कीअं गुज़रंदा था कीअं ॾींहं गुज़री था वञनि हाणे ई त असां सोचियूं पिया त न्यू ईयर आयो हा ॾिसो न 2022 अची वियो ऐं रनिंग में आहे काफ़ी स्पीड में आहे पंहिंजी कीअं तव्हांजो 2021 गुज़रियो भला मां तव्हांखां असल में जेके लॉकडाउन वारा सीज़न्स गुज़रिया न इहो त मतिलबु ख़बर ई न पई वाक़ई 6 महीननि जो साल पियो लॻे 3 महीननि जो 6 महीना पिया लॻनि ऐं जेको 19, 20, 21 इहे त हीअं ई हलिया विया हिन खां अॻु में काफ़ी कम बि थिया हिन में बि कम कयासीं कुझु पर हिन में इहो त ॾाढो ख़ौफ़ हुयो सभिनी खे ख़ौफ़ हुयो त असांखे बि हुयो ऐं घरनि में वाक़ई लाडला आहियूं ख़बर अथव तव्हांखे त घर निकिरण ई न पिया ॾियनि पोइ वरी बसि ॿारनि सां पंहिंजे ऐं फैमिली सां बसि सही उमैर तव्हां थिएटर बि माशाल्लाह कयो पिया त थिएटर कहिड़े बेस ते कयो पिया छा थीम आहे तव्हांजो थिएटर जो हींअर जेको हाणे करंट असांजो थिएटर हली रहियो आहे उहा अमर जलील साहब जो लिटरेचर आहे उहो असां परफॉर्म करे रहिया आहियूं हुन में फ़र्रुख आहे फ़र्रुख असलम ऐं तारिक राजा आहे डायरेक्शन तारिक जी आहे ऐं असां टई परफॉर्म कयूं था ऐं असां हिकिड़ो शो करे चुका आहियूं ॿियो असांजो शो हाणे 25 ते नापा में आहे ऐं उनखां पोइ असांजो फेबरवरी खां वरी ट्रेवलिंग शुरू आहे असां पूरे सिंध में उहो थिएटर कंदासीं इंशाअल्लाह ताला सिंध खां ॿाहिरि बि कंदासीं सुठो आहे ऐं लिटरेचर पहिरियों दफ़ो असां परफॉर्म करे रहिया आहियूं आर्ट कयोसीं ड्रामा कयासीं थिएटर में असां सिखिया ई थिएटर जी वरितीसीं न ॿुधायो अकेडमी में लिटरेचर जी तव्हां चओ था फर्स्ट टाइम परफॉर्म करण वारा आहियो असांजी सिंधी असांजी जेकी लैंग्वेज आहे उहा जेकी असांजी किताबनि में लिखियलु आहे ज़रा उहा थोरी असांजी जेकी ॻाल्हाईंदा आहियूं लैंग्वेज हुन खां थोरी घणी चेंज आहे ऐं मतिलबु थोरी ॾुखी थी लॻे कुझु लफ़्ज़ असां जेके रूटीन में ॻाल्हाईंदा आहियूं उहे ग़लति ॻाल्हाईंदा आहियूं त हाणे असांखे हिकु ज़ेर ज़बर जो बि फ़र्क़ु मतिलबु रखिणो थो पए ऐं उनखे डिक्शन उहो असांखे सही करिणो थो पए ॿियो कुझु न आहे मसइलो बसि हिन ॿोली में थोरो असां आहियूं त कॉन्शियस त असां पंहिंजी ॿोलीअ खे सही कन्वे कयूं सुठे तरीक़े सां असां पंहिंजे लैंग्वेज खे ॻाल्हायूं पर पोइ तव्हांजी सिंधी त सुठी थी वई हूंदी सिंधी मुंहिंजी हूअं ई सुठी आहे लैंग्वेज मूंखे जेके बि मतिलबु चाहींदो आहियां लैंग्वेज ॻाल्हायां त हुन में मां चाहींदो आहियां त घटि में घटि पसंदि आहिनि मूंखे लैंग्वेजिस ॾाढियूं केतिरियूं लैंग्वेजिस ईंदियूं आहिनि मूंखे ईंदियूं आहिनि काफ़ी ईंदियूं आहिनि केतिरियूं ईअं त मूंखे सिंधी उर्दू इंग्लिश त इहे थोरी ॻाल्हाई थो वञा बाक़ी राजस्थानी थोरो घणो मां इहो कंदो आहियां कैरेक्टर्स अगरि अहिड़ो त मां पछतो में बि थोरो घणो ॻाल्हाए वेंदो आहियां पंजाबी बि ॻाल्हाए वेंदो आहियां ऐं हिन खां अलावा ॿियूं जेके बेंगोली कॾहिं परफॉर्म न कई आहे जेको परफॉर्मेंस करण लाइ मिलियो आहे हुन में मां लैंग्वेज
विझी करे अरे ॻाल्हाईंदो वाह आहियां टपोरी कैरेक्टर हा इहे सलंग लैंग्वेज इहे त सभु माशाल्लाह सुठो लॻंदो आहे चेंज थियणु सुठो लॻंदो आहे बेसिकली जॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी त हिकिड़ी साइड ते करे ऐं ॿिए कैरेक्टर में वञी उनजी हर शइ पकड़ींदा आहियूं लैंग्वेज नफ़्सियात ऐं उहो रोल करण लाइ त उहो मूंखे ॾाढो लम्हो वणंदो आहे सही जीअण वणंदो आहे ज़बरदस्त त कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम दी जी भाउ कीअं आहियो ठीकु आहियो हेलो हेलो जी जी अची फरमान जी फोटो ॻाल्हायां थो सिटी डेर की खां जी जी भाउ कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह जी आऊं बिल्कुलु ठीकु आहियां ॿुधायो ठीकु आहियो जी जी बिल्कुलु ठीकु ठाक माशाल्लाह तमामु सुठो लॻी रहियो आहे अव्हांजो प्रोग्राम हमेशह जीअं पर अॼु तमामु सुठो पियो लॻे इन जे लाइ जो अॼु माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं परफेक्ट आर्टिस्ट वेठा आहिनि जिन्हनि जो असां ॻाल्हियूं ॿुधूं पिया जी जी भाउ जी जी तमामु सुठो पियो लॻे ऐं उमेर भुट्टो सां ॻाल्हाइणु चाहियां ॻाल्हायो जी भाउ अस्सलाम वालेकुम कीअं आहियो वालेकुम अस्सलाम सलाम ॿुधायो ठीकु आहे तबियत ठीकु आहे मुंहिंजी अल्हम्दुलिल्लाह भाउ दुआऊं तव्हांजूं तव्हां ॿुधायो ख़ुशि वेठा आहियो अल्हम्दुलिल्लाह सर बिल्कुलु ठीकु माशाल्लाह तमामु बहितरीन अॼु अव्हां आयो ऐं तमामु सुठो पियो लॻे अव्हांजी कचहरी ॿुधी करे पुराणो जेको आहे सो मूंखे दौर यादि अची वियो अरे वाह हा यार असां बि यादि हूंदो तव्हां ड्रामो कयो हुयो केटीएन ते सर असलम भुट्टो जो फर्स्ट सीरियल हुयो जी जी केट लैंड सार जे नाले सां नॉर्मल माण्हू जो हुन में कैरेक्टर कयो हुयो तमामु सुठो हुन में परफॉर्म कयो हुयो मूंखे अॼु बि यादि आहे जी जी थैंक यू उहो चेंज हुयो न मां ॾिसो त चेंज करण जी कोशिशि कंदो आहियां उहो इलाही चेंज हुयो तॾहिं अॼु बि यादि आहे इलाही चेंज हुयो मां के ॿियनि बि ड्रामनि में ॾिठो आहे पर उहो कैरेक्टर मूंखे अॼु बि यादि आहे तमामु सुठो लॻंदो आहे जी भाउ मुंहिंजे ख्याल में किरण बि हुन में कमु कयो हुयो हुन सीरियल में या थी सघे थो मूंखे हुन में इहो यादि आहे त मूंखे हुन में इहो ई ॾेखारियो त मूंखे हीअ छोकिरी वणे थी उहो बि वणे थी थोरो साइको पेशेंट ॾेखारियो आहे न हा मुंहिंजे ख़्याल में हा मां हुयसि तव्हां हुया न हैदर बि हुयो हुन में हा हैदर बि हुयो हा बिल्कुलु किरण बि मुंहिंजे ख्याल में कमु कयो हुयो तमामु सुठो सीरियल हुयो जी भाउ ॾाढो सुठो सोप हो वाकई असलम भुट्टो सां जेको मां ॿिनि टिनि सीरियल्स में कमु कयो आहे हिकिड़ो 20 मुंहिंजो हुयो केटीएन ते पहिरियों सोप हा माशाल्लाह तमामु सुठो हुयो थैंक यू भाउ थैंक यू तव्हांखे यादि आहे यार ॿियो छा चवणु चाहींदो भाउ ओके ओके सर थैंक यू ओके भाउ पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ इहे जेके कैरेक्टर्स हूंदा आहिनि न इहे ॾाढा चैलेंजिंग हूंदा आहिनि ऐं समटाइम्स तव्हांजे कैरेक्टर जे मथां छाप हणी वेंदा आहिनि ऐं पोइ यादि रहंदा आहिनि ईअं थियो आहे न इन ड्रामे खां पोइ मूंखे यादि आहे त मां भुट्टो साहब जी मज़ार ते गड़ी ख़ुदा बख़्श मतिलबु कंहिं शूट जे सिलसिले में वञणु थियो या यादि नथो अचे त उतां गुज़रूं पिया त असां मज़ार ते सोचियोसीं त राउंड ॾियूं ऐं दुआ घुरूं पोइ वरी असां पंहिंजी अॻिते मंज़िल ते पहुचूं सही त हुते ईअं ई मतिलबु इहो ड्रामो ऑन ईयर हुयो हुन टाइम सही असां वियासीं हिकिड़ी फैमिली हुई उन्हनि मूंखे शायदि सुञातो ऐं हिक ॿिए खे चवणु लॻा त चरियो 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 आहे त उहो फलाणो चरियो मूंखे एॾी खिल पई अचे ऐं सुठो बि लॻो त ॿार हिननि खे हलो मुंहिंजो नालो नथो अचे पर उहो किरदारु हिननि खे यादि आहे त उहो फलाणीअ जो चरियो न आहे उहो गुलफाम गुलफाम त मूंखे ॾाढो सुठो लॻो मां चयोमांसि ईअं बि सही आहे ऐं पहचान सुठो आहे जो नथी ठहे ऐं ईअं सुठो आहे जो माण्हू पंहिंजे किरदार में सुञाणनि था त भाउ फलाणे जो किरदारु कयो हुई फलाणे जो किरदारु कयो हुई एक्टर बहरूपियो आहे बेसिकली हुनजो को रूप न आहे अॼु मां जेकॾहिं कुझु थींदमि त सुभाणे मां ॿियो कुझु थींदुसि ऐं ईअं मां चाहींदो आहियां त ईअं लॻे न त हे जेको कल्ह मां कमु कयो हे हुन जहिड़ो कमु आहे चेंज हुजे त उहो सुठो लॻंदो आहे मूंखे का ख़्वाहिश रही अञा त मतिलबु अञा बि कोई अहिड़ो कैरेक्टर कयां जेको जाम आहिनि हा ऐं हिकिड़ो कैरेक्टर त मां ॾाढो सोचां थो हाणे मां पाण लिखां मां हिकिड़ो साइंटिस्ट जो कैरेक्टर करण जे चकर में आहियां काफ़ी अरसे खां को अलाए छो लिखे ई नथो को अहिड़ो कैरेक्टर त मां साइकाटिस्ट जो कैरेक्टर कयुमि न त उहो मूंखे ॾाढो मूंखे सुठो लॻो ऐं मूंखे यादि आहे उहो हिते ई शायदि हुयो ऐं हाणे मुंहिंजो काफ़ी अरसे खां इहो आहे त मां हिकिड़े साइंटिस्ट जो कैरेक्टर कयां त उहो मूंखे अञा ताईं ऑफर न थी आहे कॾहिं मां सोचां थो हाणे मां पाण ई लिखां सही त इहो सिलसिलो बि तव्हां स्टार्ट कयो आहे लिखण जो हा लिखणु मूंखे वटि मतिलबु काफ़ी शयूं मां लिखियूं पर सभु पयूं आहिनि कुझु कुझु मां कयूं आहिनि पंहिंजो शौक़ु पूरो करण लाइ जीअं मां तव्हांखे ॿुधायां वेब ते बि मां काफ़ी कमु कयां थो त उन में बि मां पंहिंजा काफ़ी शौक़ु पूरा कयां थो सही ऐं हाणे कुझु इहो जेको कैरेक्टर आहे साइंटिस्ट जो त इहो सोचां थो को ज़ाहिर आहे लिखे कोई राइटर त बेसिकली पाण सुठो करे लिखंदा त इहो कैरेक्टर मूंखे लॻे थो त मूंखे करणु खपे सही ऑल द बेस्ट सुठी ॻाल्हि आहे मतिलबु इहो डिफरेंट हिकिड़ो कैरेक्टर आहे ऐं जेको तव्हां जहिड़े तरीक़े सां हुनखे ॿुधायो था त वाकई अहिड़ा कैरेक्टर्स अॼु ॾींहं ताईं मां त न ॾिठा आहिनि हा मां बि मतिलबु ॾिठा आहिनि घटि हॉलीवुड फिल्मुनि में त मां चवां थो अहिड़ो कैरेक्टर छा आहे त सिंधी मीडिया में इहे शयूं कोन्हनि न उर्दू मीडिया हुनजो दिमाग़ हुनजी साइकी
पकड़ण लाइ मां ईअं स्टडी करे थो सघां उन्हनि जे किरदारनि में, पर जेकॾहिं मूं वटि को कमु हूंदो त मां पंहिंजी जान हणंदमि उन कैरेक्टर में, उनखे सम्झण लाइ, त उहे मां नफ़्सियात उहे साइकी बि सम्झंदमि त हिकिड़ो साइंटिस्ट कीअं सोचे थो पियो। सही। एक्टिंग बेसिकली सोच सां ई आहे। तव्हां ॾिसो न त जेको बि जुमिलो आहे, अगरि मां उहो वात सां तव्हांखे कुझु चवां त मूंखे पाणी पीआरियो, त इहो हिकिड़ो सिंपल पाणी पीआरियो, पर इन जे पोयां मुंहिंजो मक़सदु छा आहे, मेन मक़सदु हूंदो आहे त मूंखे पाणी पीआरियो, छा मूंखे उञ लॻी आहे या मां तव्हांखे कोई फज़ूल में ईअं कमु थो करणु चवणु चाहियां, त का न का थिंक हूंदी आहे, पोयां का न का सोच हूंदी आहे, जंहिंखे सब टेक्स्ट चयो वेंदो आहे। त जुमिले जे पोयां जो जेको मक़सदु आहे उहो छा आहे तव्हांजो, तव्हां ईअं मूंसां ॻाल्हायो था छो, हर लाइन जे अंदरि हिकिड़ो हूंदो आहे छो, का बि लाइन आहे न त उहा लाइन तव्हां हिनखे छो था चओ, इहो डायरेक्टर इहो तव्हांखे डायरेक्टर न ॿुधाईंदो, तव्हांखे पाण सम्झणो पवंदो त मुंहिंजी लाइन इहा जेकी मां ॻाल्हायां थो छो थो ॻाल्हायां, त इहा एक्टिंग आहे, सम्झो था। सही। हिते कॉल वठंदासीं, सालेपट खां कॉल आहे असां वटि, इरफान आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? जी जी बिल्कुलु ठीकु भाउ। ॿियो तमामु तव्हांजो सुठो असांखे लॻी रहियो आहे हमेशह जीअं। महिरबानी भाउ। अॼु तव्हां सुठो हिकिड़ो दोस्त विहारियो आहे, असांजो सम्झ दोस्त ई आहे, उमिरि घुटो असां ॻाल्हाइण चाहींदासीं। बिल्कुलु बिल्कुलु ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाउ, कहिड़ो हाल आहे तव्हांजो, कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक लॻा पिया आहियूं, तव्हां ॿुधायो? माशाअल्लाह, दुआ आहे तव्हांजी भाउ, अल्लाह साईं जा एहसान, सभु ठीकु सेट, अल्लाह तव्हांखे अञा बि वधीक कामयाबी हंधि, ऐं तमामु सुठो तव्हांजो शो हली रहियो आहे। असां अॼु सॉन्ग ॿुधाइण था चाहियूं तव्हां। ॿुधायो ॿुधायो भाउ, ॿुधायो। अहमद मुग़ल सॉन्ग आहे। जी जी ॿुधायो। कयो तो न कदरो बेकदरा, हाणे दूर वञण वारो आहियां, मूंखे जीअण जी तो ॾे न दुआ, तोखां विछड़ी जीअण नथो चाहियां, कयो तो न कदरो बेकदरा, हिकु पल बि ख़ुशीअ जो ॾेई न सघे, रुॻो सम्झई दर्दन जे क़ाबिल, वाह वाह वाह, ज़बरदस्त। उनजी उम्मीद रखां, जेका चाहत कीअं नासी। वाह वाह, ज़बरदस्त भाउ, ज़बरदस्त। माशाअल्लाह यार, बेहतरीन। ॾाढो सुठो आवाज़ आहे तव्हांजो, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। तव्हां जीअं वेब सीरीज़ ठाहियो पिया, त उन में घणो करे तव्हांजी स्टोरीज़ जेके उन में कीअं हूंदियूं आहिनि, छा ते हूंदियूं आहिनि? बेसिकली सब्जेक्ट मैसेज रखंदा आहियूं को, ऐं अॼुकल्ह त मां ॿुधायमि तव्हांखे त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं रियल बेसिस ते कमु कयो अथव कुझु रियल स्टोरीज़? न, रियल स्टोरीज़ खे मां हथु न विझंदो, कंहिंजी ज़ाती स्टोरीज़ ते मूंखे सुठो न लॻंदो आहे त कंहिं रियल स्टोरी खे खणी ऐं ड्रामो ठाहिजे, ठाहींदा आहिनि वर्ल्ड लेवल ते ठहंदी फिल्म। वजह इहो त मां पाण चाहींदो आहियां त मुंहिंजी कंहिं रियल स्टोरी ते कोई स्टोरी न ठाहे, कंहिंजी हर कंहिंजी प्राइवेट पंहिंजी ज़िंदगी आहे, को कंहिंजो फेल आहे, को कंहिंजो अमल आहे, अगरि थी चुको आहे त उनखे नुमाया करण जी ज़रूरत न आहे। फिक्शनल ठाहियो तव्हां, फिक्शन ठाहियो, उनखे स्टोरी अगरि तव्हांखे वणे थी उहा खणो, उनखे फिक्शनल ठाहियो थोरो, एज़ इट इज़ या रियल मूंखे न वणंदी आहिनि ॻाल्हियूं। मां चवंदा आहियां जेकॾहिं लिखण जो ॾांहुं आहे, मार्कर पेन तव्हां वटि आहे त तव्हां लिखी सघो था, ऐं ऑथर पिया आहिनि दुनिया में, तख़लीक़कार पिया आहिनि, तख़लीक़ करे सघनि था, त तव्हां नयूं स्टोरियूं बिल्ड कयो, तख़लीक़ कयो, ऐं कंहिंजी का कहाणी खणी करे चोरी वीक त थी वई आहे, ऐं ॿियो ठहियल ठुकियल शइ खणी तव्हां ॾेई त हिन में तव्हांजी क्रिएशन किथे आहे? मां चवंदो आहियां त कुझु नयो लिखिजे, डिफरेंट हुजे। हा, डिफरेंट हुजे, पर मतिलबु पंहिंजो लिखियल हुजे, का चोरी थियल शइ न हुजे। सही। ते कॉल वठंदासीं, दुआएं न सां गॾु हैदराबाद में कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो आपी? बिल्कुलु ठीकु ठाक, दुआ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। हैदराबाद कीअं आहे? जी आपी? हैदराबाद कीअं आहे? हैदराबाद में बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांखे यादि पियो करे। हा, मूंखे हैदराबाद इलाही यादि पियो करे, सही था चओ। हा न, तव्हांखे यादि पियो करे। न न, इंशाल्लाह इंशाल्लाह, सुभाणे फ्राइडे आहे न, इरादो आहे मुंहिंजो अचण जो। हा ठीकु आहे। जी भेण। हेलो। जी जी ॾाढो सुठो गेस्ट आहे, उनखे सलाम, उन सां ॻाल्हाईंदमि। ॻाल्हायो। वालेकुम अस्सलाम भेण, कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम सलाम, कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजूं सभु ठीकु आहिनि, सभु ख़ैर। ॾाढा सुठा।
थैंक यू अदाकार आहियो प्रोग्राम त केतिरनि में कमु कयो आहे जी जी थैंक यू तव्हां ॾिठा आहिनि मुंहिंजा ड्रामा ॾिठा अथव हाँ ख्वाहिश पूरी थी वई अरे हाँ न ये का प्रोग्राम ख्वाहिश? ॾा सुठा आहिनि केतिरनि में हर शइ ख्वाहिश पूरी थी वेंदियूं आहिनि माशाल्लाह माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे न पोइ यादि हर ख्वाहिश पूरी कंदो तव्हांजा नसीब सुठा कंदो इंशाल्लाह इंशाल्लाह आमीन ॿियो दी भला गानो त ॿुधायो अॼु गानो ॿुधायांव हा हा हल ॿुधायांव ॿुधायो ॿुधायो मिली वञ यार तूं मूंसां अचानक मोती वाह मिली वञ यार तूं मूंसां अचानक मोती जोआ हयाती तेनाए भावर विछोड़ो थी वेंदो वाह 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 दी दुआ जबरदस्त पहिरियों ख़्याल रखिजो अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ कॾहिं कंहिं सस्पेंस थ्रिलर ते कमु कयो सस्पेंस मां असल में जेकॾहिं हिननि खे बी क्लास फिल्म चइजे त सही चवंदुमि इहो लव्स छो त फर्स्ट क्लास या ए क्लास फिल्मूं न हुयूं उहे थीसिस फिल्म्स जीअं कंहिं अकेडमी मां जेके पढ़नि था फिल्म मेकिंग वग़ैरह त उन्हनि जा जेके थीसिस थींदा त उन्हनि में उन्हनि खे फिल्म्स ठाहिणी पवंदियूं सही त उहे एक्टिंग असां खां कराईंदा आहिनि अॼु बि ईअं ई थींदो आहे अच्छा त उन में काफ़ी सुठियूं फिल्मूं उन में थ्रिल बि हुयो उन में एक्शन बि उन में हर मौज़ू हूंदो आहे त उन में हिकिड़ी मां फिल्म कई मूंखे यादि आहे उन में पारस भाई बि हुयो त उन में मुंहिंजो जेको कैरेक्टर हुयो हिकिड़ो फिक्शनल कैरेक्टर हुयो मतिलबु बेसिकली हिकिड़ो नशो कंदा आहिनि माण्हू उन नशे खां पोइ उन्हनि खे मां ज़ाहिर थींदो आहियां ओके उहा जेको यानी सॼो हिकिड़ी हू इनखे चवंदा आहिनि त हिकिड़ी इमेजिनेशन हुजे इमेजिनेशन हा ईअं मतिलबु जेको माण्हू एग्ज़िस्ट ई नथो करे नथो करे न त उहो कैरेक्टर हुयो त मूंखे परफॉर्म करण में ॾाढो मज़ो आयो छो त मां आम माण्हू त हुयमि न उन्हनि सां गॾु मुंहिंजो उहो कैरेक्टर हुयो त उनजी कहाणी बि मतिलबु ॾाढी मुनफ़रिद हू जॾहिं उहो नशो कनि था उन खां पोइ उन्हनि खे जॾहिं मां ज़ाहिर थो थियां त हू मूंखां कुझु हेल्प था वठनि ऐं मां कुझु शयूं आहिनि जेके ग़लति थो कयां नेगेटिव हा नेगेटिव पॉज़िटिव मां नेगेटिव थींदो आहियां पोइ हुननि जा मां इलाही मसइला हुननि जा कराया पोइ जॾहिं हू पंहिंजे घर पहुचंदा आहिनि मूंखे लाहे करे जीअं तीअं घर वञी जॾहिं पंहिंजो कैमरा खोलींदा आहिनि हैंडीकैम त मां न हूंदो आहियां त इहो कैरेक्टर मूंखे ॾाढो सुठो लॻो कंदे ॾाढी सुठी स्टोरी अहिड़ी सीरीज़ ठहणु खपनि इहे जेके थ्रिलिंग जेके हूंदियूं आहिनि हिकिड़े पुलिस वारे जो मर्डर कयो रस्तनि में हीअं कयूं जेको कुझु मसइला कयूं उहे सभु मां कया पर हुननि घर वञी ॾिठो त उहे हुननि पाण ई न मज़ेदार कैरेक्टर्स हूंदा आहिनि ऐं वाकई हुननि में कमु करण में ॾाढो मज़ो बि ईंदो आहे ऐं उमेर मां ॾिठो आहे त अक्सर करे असां वटि इंडस्ट्री में चाहे उहो उर्दू हुजे चाहे उहो सिंधी हुजे इन टाइप जो कमु नथो थिए हाणे ॾिसो त पहिरियां पीटीवी ते ईअं ई थींदो असां सॉरी मां तव्हांजी ॻाल्हि कटींदसि उर्दू साइड ससु नुंहुं निणान इहे सब्जेक्ट्स आहिनि इन्हनि खां इहे ॿाहिरि कोन था निकिरनि असां वटि सिंधी में जेके कैरेक्टर्स जेके थी रहनि था उहे अहिड़ी सफ़ाई डिफरेंट थी था वञनि तव्हां त लॾो पारे ते आहे उहो त लॾो पारे ते आहे ई आहे असांजो बि आहे खणी था घुमूं पिया पर नथा ठहनि अहिड़ो कमु थियणु खपे मां त चवंदी आहियां मां सीरियसली थियणु घुरिजे ऐं कमु करण में फ़र्क़ु आहे न बिल्कुलु आहे हर माण्हू खां तव्हां पुछंदो न भाउ तव्हां छा था चओ सुठो हुजे ख़राबु चवंदो सुठो 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 पोइ ख़राबु केरु थो करे यार आइडियाज़ दिमाग़ में तमामु घणा आहिनि ॾिसो न तव्हां हींअर वेठे वेठे केतिरा आइडियाज़ मूंखे ॾेई छॾिया हूंदा मां जेकॾहिं इन ते वेही करे सोचां त मां जेकॾहिं डायरेक्शन करण ते अचां त मां चवां थी त यार मां ॾाढो सुठो हिकिड़ो सीरीज़ ठाहे सघां थी पर जंहिं वक़्तु मां उहो कमु करणु वेहंदमि त मूंखां न थींदो ॾिसो न कमु अमली तौर ते करण जो नालो आहे कमु अगरि कमु अगरि ख़्यालनि सां थिए त पोइ त मां वॾा वॾा कमु करे त करण सां अमली तौर ते कमु करिणो पवंदो जेकॾहिं तव्हां सोचो था त तव्हांखे का नई शइ करणी आहे त तव्हां प्रॉपर जीअं तरीक़ो आहे हिकिड़ो राइटर आहे हुनखे तव्हां चओ लिखे अप्रूव थिए तव्हां कास्टिंग कयो शुरू कयो रिज़ल्ट बाद में ईंदो आहे हर शइ जो अगरि पहिरियां रिज़ल्ट अचे ऐं पहिरियां माण्हू मतिलबु सहमजी वञे त यार मां इहो कीअं कंदमि इहो न थी सघंदो करण खां सवाइ ख़बर न पवंदी ऐं जजमेंट तव्हांजी न हलंदी जजमेंट व्यूअर्स जी हलंदी व्यूअर ॿुधाईंदो त शइ असांखे वणी न वणी या वरी हितां जो को जेको ऑफिसर आहे उहो या प्रीव्यू इंचार्ज आहे उहो नथो रिज़ल्ट ॾेई सघे उहो थो चई सघे सुठी आहे ख़राबु आहे हलंदी न हलंदी व्यूअर ई ॿुधाए सघे थो व्यूअर खे ठाहिणी व्यूअर लाइ आजकल जजेस ही हैं जज हुए बिल्कुल ते भी कॉल वठन असी अनवर बलोच भाजी कॉल है झांगारा मा हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण खुश आयो तबीयत सही है तवाजी अल्हम्दुलिल्लाह भा ठीक ठाक ता बुधायो की आयो ठीक आयो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान और मालिक जा एहसान ता भेणन जो दुआवन जी भा ए माशाल्लाह ता जो प्रोग्राम असा बिल्कुल
ऐं पोइ ईअं ॾिसंदा आहियूं माना इंतज़ारु कंदा आहियूं तव्हांजे प्रोग्राम अरे भाउ महिरबानी जीअं महिरबानी हूंदा आहिनि पोइ कालूं लॻी वेंदियूं आहिनि त तव्हां सां माना कचहरी कंदा आहियूं जी जी भाउ ऐं भाउ उमेर सां बि ॻाल्हाईंदासीं ॻाल्हायो जी जी ॻाल्हायो भाउ अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम साईं ख़ुशि आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो कीअं आहियो, सभु ठीकु आहियो साईं? अल्लाह जा एहसान ऐं माशाअल्लाह तव्हां जेके बि ड्रामा कया आहिनि असां तव्हांजा ड्रामा ॾिठा आहिनि तमामु ज़बरदस्त ड्रामा आहिनि साईं। थैंक यू सो मच सर, थैंक यू तव्हांजे लाइ। टीवी ते बि ड्रामा ॾिठा आहिनि केचन ते बि ॾिठा आहिनि ऐं जी जी हिकिड़ो शायदि किरदारु तव्हांजो हुयो मोटरसाइकिल चोरी करण वारो मोटरसाइकिल चुराई मूंखे वणियो ॾाढो अरे किरदारु। हा, इलाही कैरेक्टर्स मां जी, जान जी। कया आहिनि माशाअल्लाह। जी बिल्कुलु अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो Thank you, आबाद भाउ। रखंदो आमीन, ऐं असांजी भेण खे बि ख़ुशि रखंदो आबाद आमीन रखंदो। आमीन, आमीन, तव्हांखे बि अलाह साईं ख़ुशि रखे। थैंक यू अदा, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। अच्छा, कहिड़े ड्रामे में तव्हां मोटरसाइकिल चुराई? मुंहिंजे ख़्याल में असांजो हिकिड़ो सीरियल हूंदो, कॉमेडी सिटकॉम हुयो, इस्माइल चांडियो साहब फ़क़ीर ऐं ज़फ़र जिसकानी मां हुया शायदि, हुन में मोटरसाइकिल चोराईंदा, मोटरूं बि चोरायूंसीं, मोटरसाइकिल बि चोरायूंसीं, सिटकॉम वाह वाह, कॉमेडी। ज़बरदस्त। व्यूअर्स जो दिल बि चुरायो आहे तव्हां। दिल त काफ़ी चुरायो न इन ते बि ॻाल्हायूं था। जी व्यूअर्स, त वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, ॿिए तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं ॾाढी सुठी कचहरी थी रही आहे अॼु उमैर सां, ऐं जेको आहे काफ़ी मज़ो अची रहियो आहे। काफ़ी कैरेक्टर्स ते ॻाल्हायोसीं, काफ़ी शयुनि ते ॻाल्हायोसीं। त हींअर जेको मां तव्हां सां सेगमेंट खेॾंदमि जी उहो आहे रैपिड फायर। त उन में मां तव्हांखां कुझु सवाल कंदसि, पोइ तव्हांखे उहे ॿुधाइणा आहिनि, ठीकु आहे? अहिड़ो कहिड़ो वर्ड आहे जेको अक्सर करे तव्हां मिस स्पेल कंदा आहियो, मतिलबु उनजी स्पेलिंग तव्हांखे सही तरह न ईंदी हुजे? काफ़ी वरी बि हिकु ई हिकिड़ो ईअं मूंखे यादि नथा अचनि। कोई बि इंग्लिश जो वर्ड हुजे, सिंधी जो, उर्दू जो, जेके तव्हां लिखण में तव्हांखे उनजी स्पेलिंग तव्हां ग़लति लिखंदा हुजो। लिखण में त सही लिखी ईंदो आहियां। अच्छा, हा, बाक़ी ईअं कंहिंखे ॿुधाईंदो आहियां त पोइ ग़लती ग़लति ॿुधाईंदा आहियो। हलो ठीकु आहे, उहे त इलाही थी विया। तव्हांखे कहिड़ी सब्ज़ी न वणंदी आहे? न वणंदी आहे इलाही आहिनि, जीअं मूंखे हाणे मूंखे न हर सब्ज़ी वणे थी। पहिरियां मूंखे शुरू में मूंखे इहे न वणंदा, करेला न वणंदा, वाङण न वणंदा, इहे मूंखे शयूं न वणंदियूं। पोइ वरी मां आहिस्ता आहिस्ता हाणे मूंखे हर सब्ज़ी वणंदी आहे। सही। ऐं कहिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हां तमामु वधीक खाईंदा आहियो, मतिलबु सब्ज़ी में या खाधे में? वधीक चिकन घणो था खाई वञूं, ॾिठूं था जाते काथे चिकन 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 सही, चिकन घणो था खाऊं। ऐं तव्हांजी ड्रीम कार कहिड़ी आहे? ड्रीम कार इहा जेकी वॾी हूंदी आहे। वॾी कहिड़ी? वॾी त इलाही गाॾियूं हूंदियूं आहिनि। जंहिंखे वैनिटी चयो वञे त इहा वैनिटी हुजे, माण्हू जाते वञे सुम्ही पए वञी। सही, वैनिटी वेन्स त जेको आहे इहो जेको आहे अक्सर करे असांखे नज़र ईंदियूं आहिनि शूट्स ते, हेॾां होॾां एडवर्टाइज जी शूट ते, हा, फिल्म जी शूट पर ते। इन्हनि खां बि वॾी जेके कार्स हूंदियूं आहिनि, कार्निवल कार्स हूंदियूं आहिनि, जेके यूरोप अमेरिका में हूंदियूं आहिनि, उहे त मतिलबु तव्हां पूरो घर जो घर आहे। शौक़ीन आहियां ऐं घुमे फिरे माण्हू उते ई खाए पीए सुम्हे, वरी घुमे, वरी ट्रेवल करे। सिर्फ़ु बाक़ाइदा घर ठहियल हूंदा हा, आहिनि इहो मूंखे इहा शइ वणंदी आहे। किचन, रूम, इटली मूंखे ॾाढी वणंदी आहे सीरियसली। ज़बरदस्त। ओ पहाड़ मोबाइल बंदि थियो। अच्छा, वाह वाह। तव्हांजो जेको आहे होम टाउन कहिड़ो आहे? होम टाउन लाड़काणो आहे। लाड़काणो, ठीकु आहे। ऐं अहिड़ी कहिड़ी मतिलबु होम अप्लाइंस जेका चइजे घर में तव्हांजे मौजूदु आहे ऐं तव्हां हुन मां बेज़ार हुजो? बेज़ार इहे टीवी कंदी आहे, बेज़ार ॿियो कहिड़ी कंदी आहे? तव्हां पाण खे ॾिसी करे बर्दाश्त न कंदा आहियो? बर्दाश्त न, त सॼो ॾींहुं टीवी अगरि हले पई त मज़ो न ईंदो आहे घर में। न त पोइ हुन में छा हलंदो आहे अहिड़ो? बसि मुख़्तलिफ़ शयूं, कुझु बाबा वग़ैरह न्यूज़ ॾिसंदा आहिनि, घर वारा ड्रामा ॾिसंदा आहिनि। नॉलेज आहे न, उहो बि हिकिड़ो मतिलबु ख़बर पए न त मुल्क में छा थी रहियो आहे, असांजे पाकिस्तान में, असांजे शहर में छा थी रहियो आहे, उहो त पोइ सुठी ॻाल्हि आहे। पर मतिलबु असांखे एॾो ख़ासि न वणंदी आहे, भई सॼो ॾींहुं हले इहा न वणंदी आहे ॻाल्हि। कॾहिं हली माण्हू मूड में ॾिठी बसि वरी बंदि। ठीकु आहे। ऐं अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेको तव्हां पूरी राति उन शइ जे लाइ तव्हां जाॻी सघो था? मुंहिंजो स्क्रिप्ट, मां पंहिंजे स्क्रिप्ट खे पढ़ण लाइ सॼी राति जाॻी सघां थो। ऐं ॿियो मुंहिंजा ॿार, हा माशा, हुननि लाइ मां लाइफ टाइम जाॻी सघां थो, मसइलो ई न आहे। ठीकु आहे। असल में मां प्रिंट आउट कढाइण लाइ ॾिना हुया, तॾहिं असांजो नेट नथो हले, त हिनजे करे मोबाइल में कुझु मूं वटि शयूं हुयूं, त मां उहे तव्हां खां पुछी रही आहियां। तव्हांखे जेको आहे सक्सेसफुल थियण जे लाइ तव्हांखे कहिड़ी शइ जी नीड आहे? अञा वधीक महिनत जी, ऐं पंहिंजे कम सां ईमानदारी, सचाई जी, स्टडी,
ऐं लाइक इहे शयूं सम्झां थो जेके खुटल आहिनि जेके असां घटि था कयूं फोकस सही। फोकस फोकस प्रैक्टिस 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 नथा कयूं यानी एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट प्रैक्टिस एंटरटेनमेंट प्रैक्टिस 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 घटि आहे त सही इनजे करे सही लेकिन प्रैक्टिस हुजे त माण्हू कुझु बि करे सघे थो सही। कंहिं बि शइ में अगरि प्रैक्टिस आहे न तव्हांजी अंडर प्रैक्टिस आहियो तव्हां कुझु बि करे सघो था सही ठीकु आहे हिते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम भली यार आए तुझो लख भलायो भली भाओ आए तुझो लख भलायो असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायूं असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायूं भली अदा आए तुझो लख भलायो वाह 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 जबरदस्त अदी अनीता कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो वाह अञा हवा का मस्ती मस्ता तूं बि आयो भली यार आए तुझो लख भलायो माशाल्लाह माशाल्लाह भेण ठीकु आहियो न अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो मां बि बिल्कुलु ठीकु आहियां ठीकु आहे न जी जी अल्हम्दुलिल्लाह भेण तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो असां बिल्कुलु ठीकु आहियूं गानो मां स्पेशली तव्हांखे डेडिकेट कयो अरे थैंक यू सो मच जी जी भेण बिल्कुलु थैंक यू सो मच ॾाढो सुठो लॻो मूंखे थैंक जी यू अदी तव्हांजो गानो मूंखे यादि आहे मां ॾिसंदी न आहियां ॿुधंदी हुयमि इलाही काफ़ी ॾींहं थी विया आहिनि केरु तव्हांजो सार ॿुधायो केरु तव्हांजो सार ॿुधायो के मां केतिरनि वारनि खे गुज़ारिश थी कयां त रिपीट कनि त असां वरी ॿुधूं बिल्कुलु बिल्कुलु भेण इंशाल्लाह मां बि इंशाल्लाह ॾिसां आपकी बि हूंदी हुई हुन में हा मां बि हुयसि बिल्कुलु हुयसि केरु त लहंदो सार ॾाढो सुठो बिल्कुलु हुयो सो सुठो सोप हुयो असांजो वाकई तव्हांजी ख्वाबनि जी रुन सभु ड्रामा ॿुधंदा हुयासीं सभु लॻंदा हुया वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम तमामु सलाम सुठनि खे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण पंहिंजो ख़्यालु रखिजो ख़ुशि रहो अल्लाह हाफ़िज़ जी त मां तव्हांखां वरी पुछणु चाहींदसि त तव्हांखे सभिनि खां वधीक फैशन एडवाइस कहिड़ी मिली हूंदी फैशन एडवाइस मूंखे सभु कंदा आहिनि छो त मां एॾो फैशन में न उहो आहियां ऐं मुंहिंजे घर में मुंहिंजी वाइफ मुंहिंजी भेण मुंहिंजी अमड़ इहे सभु मूंखे ॿुधाईंदा आहिनि मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजे वारनि ते घणो उन्हनि खे एतिराज़ हूंदो आहे सही बेसिकली मां हेयर स्टाइल एॾा चेंज कया सही एॾा वॾा वॾा वार रखिया एॾा तजुर्बा कया सही जो हाणे मुंहिंजा तजुर्बा नथा हलनि ऐं मां पंहिंजी बियर्ड छॾे ॾींदो आहियां मुंहिंजी ॾाढ़ी छॾिजी वेंदी आहे मुंहिंजा वार वॾा थींदा आहिनि सही पोइ मूंखे चवंदा आहिनि तूं चेंज अचु वरी ओ अच्छा मां इन करे चेंज ॾींदा मां जॾहिं को मूंखे कमु ईंदो त मां उन हिसाब सां हा ज़ाहिर आहे कैरेक्टर जे हिसाब सां माण्हू चेंज करे त वधीक सुठो आहे रफ एंड टफ रहण सुठो लॻंदो सही 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 कैजुअली माण्हू रहे ज़बरदस्त ऐं अगरि तव्हां कोई जानवर हुजो हा त तव्हां कहिड़ा जानवर हुजो हा मां जानवर हुजां त बोलो हुजां बोलो हेॾे होॾे टिपणियूं हुआ ॿियो छा कयूं जानवर कॾहिं सोचियो न आहे ईअं बहरहाल मां पंहिंजे किरदारनि में जानवर ज़रूरु रखंदो आहियां कहिड़ो मूंखे किरदारु मिलंदो आहे न कोई बि पोइ मां जानवर खे जानवर जी तशबीह ॾींदो आहियां पंहिंजे कैरेक्टर खे त मुंहिंजो कैरेक्टर हिन टाइम नांग आहे शींहुं आहे गिदड़ आहे कूओ आहे त उहो रिलेट कंदो आहियां मां पंहिंजे किरदार सां कंहिं जानवर खे रिलेट कंदो आहियां हिन सां वॾी हेल्प मिलंदी आहे ओके त तव्हांखे अॼु ॾींहं ताईं बेस्ट कॉम्प्लीमेंट कहिड़ो मिलियो आहे बेस्ट जाम मिलिया आहिनि जीअं मतिलबु हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां त मां हिकिड़ो कैरेक्टर कयो उहो मतिलबु मूंखे न पियो लॻे त मां ओॾोगो निभाए वेंदुसि हुनखे ऐं मां ऑन स्पॉट हिकिड़े माण्हूअ जो आवाज़ु पकतमि मां सीन में वेठो आहियां मुंहिंजो पहिरियों सीन आहे ड्रामे जो शुरू थियण वारो आहे बलोची कैरेक्टर हो ठीकु आहे न त मुंहिंजो आवाज़ु बलोची न पियो निकिरे मूंखां अच्छा ठीकु आहे मां बलोची ॻाल्हाइण जी कोशिशि पियो कयां त पछतो पियो थी वञे ओके छो त जिते शूट थिए पई उते बलोच ऐं पछतो गॾु हुया फिशरीज़ में शूट सही त उते मामा बलोच बि हुया मामा पठाण बि हुया सही त ॿई मिक्स पिया ॻाल्हाइनि जॾहिं मां ॻाल्हाइण पियो वञा त मुंहिंजो पछतो पियो थी वञे मिक्स पियो थी वञे मां ॾाढो परेशान थी वियुमि किरन मूंखां ईअं पियो लॻे त मां न करे सघंदुसि ऐं उन ई टाइम हिकिड़ो माण्हू इंटर थियो ऐं उन ॻाल्हायो कुझु न उहो आवाज़ु मूंखे ज़हन में अची वियो ऐं पोइ मां हिकिड़ो डायरेक्टर आहे हिते सिंधी मीडिया जो मनान बलोच जी जी उनजो ऐं हुनजो मां कैरेक्टर पकतमि उहो जॾहिं मां ॻाल्हायमि त डायरेक्टर मूंखे चयो त भुट्टो साहिबु असांखे न पियो लॻे सही त तव्हां इहो आवाज़ु पकड़े वेंदा त पोइ तव्हां असांखे परफॉर्म करे थोरो हाणे त काफ़ी टाइम मूंखे तॾहिं बि थोरो घणो
यादि कयां उन को असल में मूंखे का लाइन अची वञे न त मां हुन किरदार में पहुची थो सघां। उन लाइन उहो पंहिंजे पीउ सां हुन झेड़ो हूंदो आहे, शराब पी घर आयो हूंदो आहे, मछेरो हूंदो आहे सही और ग़लति रस्ते ते हलंदो आहे, पीउ हुनखे सम्झाईंदो आहे, ए अक्कू मांजा मांजा, ये अब्बा मैं नहीं मानना, मैं नहीं मानूंगा, ये मेरा बाप है, तेरा बाप नहीं है। हुन सां जहिड़ो हुयो न मुंहिंजो ॿियो दोस्त हूंदो आहे हुन सां, त मतिलबु इहो कैरेक्टर मां मूंखां न पियो पकड़िजे पहिरियों, ज़बरदस्त, पोइ मां पकड़े वियुमि। सही, हुन में माना मूंखे डायरेक्टर ईअं सैल्यूट कयो। वाह वाह, मां चयो यार हल इहो सैल्यूट बि यादि रहंदो। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सैल्यूट्स मिलिया आहिनि, ऑडिशंस में बि काफ़ी मिलिया आहिनि। माशाल्लाह। अच्छा, ऐं उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे नापसंदीदा आहे? कूड़, कूड़ नापसंद आहे बिल्कुलु। त कोई कूड़ ॻाल्हाए पियो ॻाल्हाए त इहो न मूंखे न आहे पसंदि, मतिलबु कूड़ सां न लॻे, बाक़ी हली वेंदो सभु कुझु। ऐं कहिड़ी शइ तव्हांखे ख़ुशि रखंदी आहे? ख़ुशि रखंदी आहे, हा मूंखे सुठी स्माइल्स ख़ुशि रखंदियूं आहिनि, सही, सुठो बिहेवियर, सही, ऐं मतिलबु सचाई, सही, ईमानदारी, सही, इहे शयूं मूंखे अट्रैक्ट कंदियूं आहिनि। सही। बसि अॼु ॾींहं ताईं का शइ चोरी कई अथव? हा काफ़ी। सच सच ॿुधायो, छा चोरायो अथव? छा चोरायो आहे? छा चोरायो आहे? असां एॾो को चोरी कई अथव कॾहिं? चोरी ईअं घर में ई कयूं पंहिंजी हाँ, मतलब ज़ाहिर आहे घर में माण्हू कंदो आहे, काथे वञी धाड़ा त कोन हणंदो, घर में त माण्हू कंदो आहे न, कॾहिं अम्मी जी काई शइ चुराए वरिती, कॾहिं बाबा जा पैसा चुराए वरिता, बस यही चोरी कयूं ना, त कई त आहे न, चोरी थोड़ी थी न न न मतलब यही शयूं थींदियूं आहिनि, ॿियो छा थींदो आहे? बस ये नंढपण में, बाक़ी हुन खां पोइ मूंखे यादि न आहे त अहिड़ी का ग़लति हरकत कई। न न अल्लाह न करे, पर मां उहा ई ॻाल्हि पुछां थी त कॾहिं का चोरी कई ईअं नंढे हूंदे? हा नंढे हूंदे ॿुधायो, ईअं पैसा वैसा खया हूंदा हुआसीं घर में, बस ॿियो सही। मोबाइल कंहिं चोरी कयो? न बा अल्लाह माफ़ करे, घर में न न न इहो त मां तव्हांखे नंढपण जी ॻाल्हि थो ॿुधायां, कॾहिं कॾहिं वेहूं था पैसा घटि आहिनि, छा कयूं यार हाणे मिलंदा बि न, ईअं था कयूं, अम्मा जा खणूं था, बाबा जा खणूं था, हुन में बि कोई पार्टनर गॾु हूंदो। वाह वाह, बग़ैर पार्टनर जे मां चोरी कान करे सघंदुमि, को दिलि ॿधाइण लाइ हूंदो, हा हलूं था। त कंहिं तव्हांजो दिलि ॿधियो हुयो हुन टाइम? पाण में हूंदा हुआसीं, भाउ हूंदो या कज़न्स हूंदो, मिली करे कुझु ईअं घर जूं शयूं कयूंसीं। ज़बरदस्त। तव्हांजी इंस्पिरेशन केरु रहियो आहे ऐं छो? फ़कीर इस्माइल चांडियो मूंखे ॾाढो शुरू में वणंदो हुयो, जॾहिं मां हुनजी एक्टिंग ॾिसंदो हुउमि मूंखे नेचुरल एक्टिंग लॻंदी, एक्टिंग न लॻंदी बेसिकली। सही। पोइ वरी आहिस्ते आहिस्ते मां ॿाहिरि जी मुल्कनि जूं फिल्मूं ॾिसणु लॻियुमि, डैनियल डेविस, जी जी, जॉनी डेप वग़ैरह, शाहरुख खान मूंखे वणंदो आहे, आमिर खान मूंखे वणंदो आहे, इहे सभु माना मुख़्तलिफ़ वक़्तनि में चेंजिस आया विया आहिनि, त मां मटाया आहिनि पंहिंजा, अॼु बि उहे ख़ासि माण्हू आहिनि मुंहिंजी लिस्ट में, उहे सभु ख़ासि माण्हू सुठा लॻंदा। सही, ज़बरदस्त। तव्हां पंहिंजे ॾींहं जो आगाज़ कीअं कंदा आहियो ऐं कहिड़े वक़्तु उथंदा आहियो? करे कंदो इहे त सभु करे उथंदा आहिनि, बस इहो आहे त घर मां उथंदो आहियां त मूंखे माना ज़ाहिर आहे मूंखे पंहिंजे ॿार आहिनि जेके मूंखे चिमड़ी पवंदा आहिनि, त मुंहिंजी नंढी जेकी आहे डॉटर उहा ख़ासि तौर ते मूंखे चिमड़ंदी आहे अची सुबुह जीअं मां उथंदो आहियां, पर उहा सुबुह जो ॾाढी हूअं हूंदी आहे, 5 सालनि जी आहे। माशाल्लाह, नालो छा आहे? हुनजो नालो आहे मुस्फिरा। मुस्फिरा, वाह माशाल्लाह, ॾाढो प्यारो नालो आहे। बस इहो ई घर में मॉर्निंग ईअं ई थींदी आहे, पोइ पंहिंजे कम जे हिसाब सां थींदी आहे, कुझु कम हूंदा आहिनि, पोइ मां कॾहिं 11 बजे उथंदो आहियां, कॾहिं 12 बजे उथंदो आहियां, कॾहिं सवेर उथणो पवंदो आहे, सवेर उथंदो आहियां। स्कूल में उहो कहिड़ो सब्जेक्ट हुयो तव्हांजो जंहिंमें तव्हां ॾाढा निल वटा निल हुया? मैथ्स हुयो हिकिड़ो, ऐं सभिनी जो हूंदो आहे। ठीकु आहे, पोइ त मां ट्यूशन बि वरिती हुनजी, मां इन करे ट्यूशन वरिती। छा चवंदा खोड़ा चवंदा आहिनि, यादि ई कोन हूंदा हुया। सभिनी खां सुठो सब्जेक्ट आहे, हाणे मूंखे लॻे थो सब्जेक्ट वाकई ॾाढो सुठो आहे, पर उन टाइम न सम्झ में सभु कुझु रियाज़ीअ में आहे, सभु कुझु हिसाब किताब, टेबल्स ई यादि न हूंदा त तव्हां कीअं मैथ्स सिखंदा? इहा ॻाल्हि ई पोइ मां ट्यूशन वरिती, मां तव्हांखे वाक़ियो थो ॿुधायां, मां ट्यूशन वरिती मैथ्स जे करे ख़ासि तौर ते, मां मैथ में वीक आहियां, हाणे छा कयां, पोइ मां ट्यूशन अहिड़े टीचर वरिती त जेको असांजे स्कूल में मैथ पढ़ाईंदो, मां चयो हाणे हिन वटि ट्यूशन थो वठां, इन करे पोइ मूंखे क्लास में कुझु चवंदो ई न, सही न त उहो रोज़ु दरकार थो ॾे, ऐं मां चयुमि छा कयां, पोइ मां ट्यूशन वरिती हुन वटि, शाम जे टाइम हुन वटि ट्यूशन, पोइ उहो फ्री थी वियो थोरो, पोइ क्लास में मूंखे हा ठीकु आहे तोखे मां सम्झाए छॾींदुमि, मां ठीकु आहे। स्कूल में का शरारत कई जे त मार खाधी हुजेव? हा जाम शरारतूं कयूंसीं स्कूल में, मूंखे यादि आहे त हिकिड़े ॾींहुं असां वॾी ॻाल्हि कईसीं। अच्छा, 7th क्लास में मां हूंदुमि, मोबाइल हूंदो हुयो हिकिड़ो
एरियल वारो हाँ सोनी हाँ एरिक्सन जा पुराणा जेके ईंदा हुया पहिरियों हा स्कैनिंग का ईअं थींदी हाँ, ॿाहिरि हाँ, ॿियनि हाँ, जूं हाँ। ॻाल्हियूं ॿुधंदा हाँ हुआसीं हाँ हाँ ठीकु आहे न लाउड स्पीकर बैक साइड ॾां कुझु ईअं हूंदो हाँ हुयसि तो हुन में स्कैनिंग ईअं थींदी त कोई बि नंबर मिलाईंदासीं त कंहिंजी न कंहिंजी कॉल असां ॾे मिली वेंदी, मिली वेंदी connect पोइ थी असांखे वेंदी, ॿिन्ही हाँ। तरफ़नि जो आवाज़ ईंदो पोइ असां मज़ो वठंदा हुआसीं त असां शरारत इहा कई त स्कूल जे अंदरि असां मूं वटि मोबाइल न हुयो सही। मां पंहिंजे भाउ जो खणी आयुमि सुमेर सही। जो मोबाइल मुंहिंजा कुझु दोस्त हुया उन्हनि वटि पंहिंजो मोबाइल हुयो अच्छा पोइ असां 5 मोबाइल खणी आयासीं ऐं असां ब्रेक टाइम में 5 ई इहो स्कैनिंग पिया कयूं स्कूल वाह, में मोबाइल त असांखे कंहिं टीचर ॾिसी वरितो सही पोइ त बाबा सॼे स्कूल में फचरी थी वई त माना तव्हां हेतिरी उमिरि में 7वीं क्लास में पढ़ो था तव्हां मोबाइल खणी 7th क्लास हा अरे व्यूअर्स ॾिसो त तव्हां मोबाइल खणी स्कूल में आयो तव्हां माना छा था करणु चाहियो छा आहे मसइलो छा आहे पोइ असांजो मोबाइल ज़ब्त थी विया ओए होए सभिनी खां वधीक डपु मूंखे हो त मुंहिंजे भाउ जो मोबाइल हो हुननि जो त पंहिंजो हुयो हाँ 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 पोइ त ॾाढो रोयासीं सर ईअं कयो छुटीअ ताईं असां ईअं बीठा हुआसीं सर पोइ वॉर्निंग मिली त तव्हां कॾहिं बि अहिड़ी का शइ गैजेट न खणी ईंदा स्कूल सही 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 ठीकु आहे सर न खणी ईंदा हुआसीं वापसि त ॾियो जान छॾियो हींअर ऐं सची ॿियो मां हिकिड़ो दफ़े रिमोट खणी वियो हुयुमि कंप्यूटर जो रिमोट स्कूल में उन में मूंखे हिकिड़ी चमाट बि लॻी वियो अल्लाहु अकबर वो कहिड़ी ज़रूरत ई तव्हांखे त खणी मां वञण जी? रिमोट खणी वियुमि ऐं कंप्यूटर क्लास हलंदी त सभु छोकिरियूं छोकिरा सभु कंप्यूटर पोइ मूंखे मस्ती सूझी मां अरे CD रोम खोलियां अरे CD रोम बंदि कयां त छोकिरियूं छोकिरा सभिनी खे परेशान पियो कयां कंहिंखे ख़बर न ई त मूं वटि रिमोट आहे वो सोचींदा हूंदा CD रोम खुले कीअं थो सर खे शिकायत कयूं सर सिस्टम ख़राबु थी विया आहिनि अलाए छा थी वियो आहे मसइलो थी वियो आहे पाण ई खुलनि था पाण ई बंदि सर परेशान थी वियो सर मथे में हथ ॾेई छॾिया कलाक हेॾां होॾां हेॾां होॾां सर हेॾां वञे मां होॾां न खोलियां सर हेॾे वञे मां होॾां खोलियां एॾो तंग कयो मान त हिकिड़ो जीअं असांजी क्लास ख़तमु थी त मां चवां हाणे वेंदे वेंदे आख़िरी हिकिड़ो करे वञा त पकड़जी पिया हा मां ईअं खोलियां पोइ हिकु नंढी क्लास जो छोकिरो उन ॾिसो ऐं मूंखे रड़ कयईं अड़े हिन वटि रिमोट आहे महाराज उतां ई सर मूंखे पकतो हिकिड़ी मूंखे ईअं चमाट वाए कढी चई असां सॼो स्कूल परेशान थिया हूंदा सिस्टम ख़राब थी रिमोट खणी ज़बरदस्त इते भी कॉल वठंदासीं कमल आहे न सां गॾु बदीन मां कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो अदी ठीकु आहियो अल्लाह शुक्र तव्हीं ॿुधायो बिल्कुलु ठीकु ठाक कमल तव्हांजो आवाज़ इलाही घटि पिया आयो हाणे अचे थो अदी न इलाही घटि थो अचे हेलो जी जी अदी हा कहिड़ा हाल कहिड़ा हवाला बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी टीम सॼी ख़ुशि ज़र अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो तव्हांजे घर में सभु ठीकु ठाक जी तव्हांजे घर में सभु ठीकु आहिनि आवाज़ कटिजे थी थिए थो तव्हांजे घर में सभु ठीकु आहिनि हेलो मुंहिंजे ख़्याल सां कुझु लाइन में प्रॉब्लम हुयो थैंक यू अदी तव्हां कॉल कई असांखे वॾी महिरबानी अल्लाह हाफ़िज़ तव्हांखे कहिड़ी शइ खां डपु थींदो आहे जो तव्हां सोचो ऐं थोड़ी देरि लाइ तव्हां परेशान थी वञो ऐं तव्हां अल्लाह साईं खां दुआ घुरो त अल्लाह साईं इहा शइ कॾहिं बि न थिए मुंहिंजी ज़िंदगी में कहिड़ी शइ खां तव्हांखे डपु थींदो आहे मूंखे डपु इलाही शयुनि खां थींदो आहे मां बेसिकली मां कंहिं हाइट वारी जॻह ते वेंदो आहियां त मां न चाहींदो आहियां त मां हेठि फोबिया ॾिसां हाइट फोबिया आहे त जेकॾहिं मां हिकु दफ़ो ॾिसी छॾियमि त मूंखे डपु मुंहिंजे अंदर में जागी वेंदो आहे मतिलबु हाइट फोबिया हाइट अथव न फोबिया आहे तव्हांखे मूंखे ऐं मां हुन सां विढ़ंदो आहियां अॼु ताईं विढ़ां थो मां मथियुनि मथियुनि जॻहियुनि ते बि चढ़ंदो आहियां ऐं अहिड़ा अहिड़ा मां सीन्स बि कया आहिनि जंहिंमें हिकु बिल्डिंग 2 बिल्डिंग खां मथां घुमणो थो पए या टपो ॼणो थो पए त मां अहिड़े क़िस्म जा सीन कंदो आहियां हालांकि मूंखे भउ थींदो आहे सही ऐं ॿियो मूंखे भउ थींदो आहे अगरि मां अकेलो काॾे वञा थो ऐं हाईवे आहे ऐं मां अकेलो थो ड्राइव कयां त मूंखे भउ थींदो आहे अहिड़ियूं अहिड़ियूं फिल्मूं ॾिसी चुका आहियूं ऐं उते गाॾी ख़राब थी वञे ऐं गाॾी ख़राब ईअं न कजो प्लीज़ त मूंखे इन्हनि शयुनि खां भउ थींदो मां आहे हिकिड़ी ॻाल्हि थी कयां मतिलबु हिकिड़ो मूवी जो सीन हली सघे थो हा अहिड़ियुनि शयुनि पोइ खां हिकदमि नॉक थिए न मैं न हेल्प ईअं यू न कयो प्लीज़ मूंखे टिजारियो था भउ थींदो ऐं आहे पोइ तव्हां हीअं करे ॾिसो कोई बि न हुजे पोइ हा न मूंखे भउ थींदो आहे ॾाढो इलाही शयुनि खां भउ थींदो आहे सही ॿियो ॿी असांजी मूं में जेका आदत आहे त मां घणो फील कंदो आहियां शइ खे अगरि का शइ थिए थी पई ऐं उनखे इग्नोर करिणो आहे त मतिलबु मां चाहींदे बि उनखे इग्नोर न करे सघंदुसि उहा शइ मुंहिंजे ज़हन में हलंदी पई ऐं काफ़ी टाइम ताईं हलंदी ऐं कोई अहिड़ो को हादसो ॾिठो त उहो त मूंखे 2-3 ॾींहं लॻी वेंदा उन खां निकिरण लाइ सेंसिटिविटी इनखे हाँ, चइजे काफ़ी आहे इहा काफ़ी अंदरि। इंसान सेंसिटिव बि हूंदा आहिनि ख़ुदा न ख़्वास्ता का शइ थिए थी त उहो ज़हन ते दिलि ते हावी करे वठंदा आहिनि त पोइ उन्हनि शयुनि खां हावी थी वेंदी निकिरणु मूंखे काफ़ी शयूं मूं ते हावी ॾुखियो थी वेंदो आहे ईअं थींदो आहे मूंसां सही न अल्लाह साईं जेको आहे तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे तव्हांजे ॿारनि सां तव्हांजी फैमिली Thank सां you so ऐं much, कोई thank you. अहिड़ी शइ न थिए तव्हांजी लाइफ में अच्छा
इहो ॿुधायो त कहिड़े डायरेक्टर सां वधीक तव्हां कमु कयो आहे ऐं कहिड़े डायरेक्टर सां कमु करण जी ख़्वाहिश आहे तव्हांजी? ख़्वाहिश त आहे त भला मां ॿाहिरि हॉलीवुड में बि कमु कयां। माशाल्लाह, इंशाल्लाह 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 मां ज़रूरु कंदुसि। इंशाल्लाह। अॼु न त सुभाणे, सुभाणे न त परीहं इंशाल्लाह। ॿियो मूंखे मतिलबु हिते अगरि पंहिंजी असां सर्कल जी ॻाल्हि कयूं त मां ज़हीर भाई सां ॾाढो कमु कयो आहे ऐं मां मामा आरिफ बलोच सां कमु कयो, मामा असलम सां कमु कयो, मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं ॿियो असांजो जेके मतिलबु हाणे त हिते न आहिनि, फारूक दादा, फारूक रिन सां मां कमु कयो आहे, उन्हनि सां मूंखे कमु कंदे सुठो लॻो। त ईअं मतिलबु बेसिकली मां इलाहिनि सां कमु कयो आहे ऐं कुझु आहिनि जिन सां मूंखे ईअं लॻो त कमु न करणु खपे आहे। बाक़ी अदरवाइज़ सभु सुठा आहिनि, सुठा डायरेक्टर आहिनि, कमु ॼाणनि था। बाक़ी कुझु मूंखे ईअं लॻा त यार न करिणो हो कमु इन्हनि सां, करे फासी पियुसि बसि हाणे। ऐं हिकु त मां सोप छॾे बि चुको आहियां, बसि कईसीं असां। अच्छा, विच में ई छॾे ॾिनव, कंटिन्यूटी में भंड कयव यानी? भंड तबाह कयूं ज़िंदगी, अहिड़ा ड्रामा बि हुया ज़िंदगीअ में। तव्हांजे लाइ हिकिड़ी कॉल आहे। जी हा, वठो तव्हां प्लीज़। वठो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा कीअं आहियो? अदा तो अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? खैर मज़े में? फर्स्ट क्लास, अल्लाह जा एहसान। तव्हां ॿुधायो? जी जी जी, मीर खातुमुल्लाह मोरो साईं। जी भा, कीअं आहियो कासिम भाई? ख़ैर आहे? हा, उमेर भुट्टो या पियो आहे त उहो ई सुञाणियो। अदा सुञाती मां मोरो खां मीर खातुमुल्लाह, मीर भाई। मीर भाई मोरो मां? हाँ, जुगनू जुगनू फिल्म। जुगनू फिल्म जी शूट करण आया यार। मीर भाई कीअं आहियो? यार ॾाढियूं काठियूं कंहिंखे न मस मस मुंहिंजी ॿुधी आहे। अरे वाह 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 वाह, माशाल्लाह। हल ॿुधी त अथऊं यार, अॼु ई ॿुधी अथऊं, मां बि आयो आहियां त ॿुधी अथऊं तव्हांजी। असां फिल्म जी शूट ते वियासीं। अच्छा अच्छा, जामी जी फिल्म हुई। सही सही सही। जी भाउ कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीक ठाक, मज़े में। वंडरफुल वंडरफुल प्रोग्राम। ऐं भाउ सुमेर खे यादगिरी बजाए रहिया आहिनि त फिल्म इंटरनेशनल फिल्म उर्दू पे ठाहे, सिंधी उर्दू उन में कमु कयो असीं सां फिल्म। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। मुंहिंजो मूंखे मीर मीर सॾींदो ॾाढो, असां एंजॉय कयो थी मोरे में। हा, ॾाढो सुठो टाइम गुज़रियो मोरो में तव्हां सभिनी सां गॾु। भाउ मूंखे यादि कंदो तव्हांजो नंबर नोट कनो। अरे अरे, मां तव्हांखे नंबर हाणे लाइव त नथो ॾेई सघां, तव्हां पंहिंजो नंबर लिखायो, इंशाल्लाह कचहरी थींदी मीर भाई। अच्छा, पहिरीं त मुबारक हुजे अॼु के प्रोग्राम जी, ज़बरदस्त प्रोग्राम पेश करणी मुबारक हुजे। थैंक यू अदा, महिरबानी। जी 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 अदा, थैंक यू अदा। आख़िर में हिकिड़ो शेर चवंदुसि। जी जी, ॿुधायो ॿुधायो। हाँ, थोड़ो लफ़्ज़ हेठि मथे उस्ताद बुखारी जो। जी। हिन खे चईस त हितां गुज़र न करे। वाह वाह। हिन खे चईस त हितां गुज़र न करे, शहर जो शहर दर पदर न करे। आई हाय हाय। नई जवानी आहे, नओं आंगन गलो, शाम जो कहर आहे, कहर न कर। वाह वाह वाह, सही बात। ज़बरदस्त ज़बरदस्त, कहर न कर। थैंक यू अदा, पंहिंजो ख़्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच उमैर, तव्हां हिते आया, तव्हां सां कचेरी रही, वक़्तु कीअं गुज़रियो ख़बर ई न पई। अञा त खोड़ सवाल हुया, खोड़ ॻाल्हियूं हुयूं जेके तव्हां सां करणियूं हुयूं, पर रहिजी वियूं। टाइम बि इंशाल्लाह इंशाल्लाह ज़िंदगी रही त मां चाहींदसि कोई मैसेज जे करे तव्हां ॾियणु चाहियो त? मैसेज सभु मूंखां वधीक सियाणा आहिनि, समझदार आहिनि, पर हिकिड़ो मैसेज मां इहो ॾींदो आहियां, थ्रू आउट मुंहिंजो मैसेज इहो ई हूंदो आहे त ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी आहे, सभिनी खे ख़बर आहे, ऐं हिन में को रीटेक न आहे। असांजे ड्रामनि में, फिल्मुनि में त रीटेक आहे, लाइफ में को रीटेक न आहे। सोची सम्झी पंहिंजा फ़ैसिला कयो ऐं सोचो घणो, पोइ करे वेंदा इंशाल्लाह शइ। थैंक यू मेयर, थैंक यू। जी व्यूअर्स, आई होप त तव्हां जो शो एंजॉय कयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं। पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।